जिनी डांद न बिज तिनी तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ उभारी सिज। दोस्तो, अव्हां अगरि कंहिं परेशानीअ में आहियो, मुब्तला आहियो, कंहिं मायूसीअ में आहियो, अल्लाह पाक जी दर दुआ आहे त अव्हां हमेशह ख़ुशो खुरुम हुजो, अव्हांजे अंगण ते, अव्हांजे मुंहं ते, अव्हांजे चहिरे ते मुस्कुराहट हुजनि, ईअं ई खिलंदा रहो, पंहिंजनि सां गॾु प्रावनि खां परे हुजो। सिंध खां ॿाहिरि, पूरे पाकिस्तान खां ॿाहिरि, जिते जिते जेके सांगेड़ा मारवड़ा असांखे ॾिसनि था, अव्हां सभिनी साहेड़ियुनि जो इंतिहाई थो रहे थो या अव्हां असांजे प्रोग्राम खे पसंदि करियो था ऐं असांजे प्रोग्राम खे ॾिसो था। अव्हांजा के बि कॉमेंट्स ऐं आइडियाज़ असांजे लाइ तमामु घणा क़ाबिल एतिराम हूंदा, क़ाबिल तहसीन हूंदा। आउं सम्झां थो असां ज़िंदगीअ में अनेक कम करियूं था, पर उहे कम जेके न सिर्फ़ु असांखे पंहिंजी ज़ात खे वाधारो, सुधारो, निमाया कनि था, मंज़िलनि ताईं पहुचाइनि था, इज़तूं शोहरतूं ॾियनि था, पर उहे कम जेके असां समाज लाइ करियूं, जेके असां पंहिंजे मुआशिरे जे लाइ करियूं, जेके असां पंहिंजे मुल्क जे लाइ करियूं, आउं सम्झां थो उहे सभई फ़र्द, उहे सभई कम ऐं उहा अल्लाह पाक जी चूंड, जंहिं चूंड ज़रिए असांखे उन इंसान पैदा कयो ऐं उन सां गॾोगॾु अहिड़ियूं ज़िमेदारियूं अता कयूं जिन ज़िमेदारियुनि सां असां माण्हुनि जी ज़िंदगीअ में तब्दीलियूं आणे सघूं था। अहिड़ा इंसान ॾाढा ख़ुशनसीब हुजनि था। बहरहाल, अॼु मुंहिंजे प्रोग्राम में ॾाढा ज़बरदस्त महिमान मौजूदु आहिनि। अव्हांखे ख़बर आहे, पाण छंछर जे ॾींहं ते ऐं आचर जे ॾींहं ते ठीकु 9 लॻे खां 11 लॻे ताईं अव्हां सां मुलाक़ात थींदी आहे। अव्हां सां मुलाक़ात जी उस सेड़ी में ज़रूरु रहंदो आहियां, पर मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उहे महिमान मधु कजनि, उन्हनि खे ज़हमत ॾिजे, जेके न सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ कमु कंदा हुजनि, पर पंहिंजे मुआशिरे लाइ बि भरपूर पाण पतोड़ण में का बि कसर न छॾींदा हुजनि। सो अॼु जेके महिमान ख़ासि मौजूदु आहिनि, आउं उनजो थोराईंदो आहियां जिन पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल ॾिना। साईं तारिक अली निज़ामानी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। आउं सम्झां थो उहे कंहिं बि तारीफ़ ऐं तारीफ़ जा मोहताज कोन आहिनि। जिन पोज़ीशननि ते ऐं जिन जॻहियुनि ते ही रहिया, से जॻहियूं ॾाढियूं ज़िमेदार ऐं ज़िमेदाराना सलाहियतुनि सां उहो पंहिंजो पाण, उन्हनि पंहिंजी शख़्सियत खे निमाया कयो आहे, पंहिंजो पाण मञरायो आहे, पंहिंजे अमल सां, कौलो फेल सां, कमनि सां, आइडियाज़ सां, न सिर्फ़ु उन्हनि हिकिड़े डिपार्टमेंट में सर्व कयो आहे, पर मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि जिन में इन्हनि पंहिंजूं ख़िदमात सर अंजाम ॾिनियूं आहिनि। पाण माशाल्लाह एडिशनल डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर में रहिया आहिनि, उन खां अलावा गवर्नमेंट में बि ऑफिसर रहिया आहिनि। इन खां अलावा पाण ॻाल्हि ॿोल करियूं त डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ऑफ सिंध में आहिनि। ख़ासि पाण वज़ीर आला साहिब मुराद अली शाह साहिब जी ॻाल्हि करियूं त पाण मेंबर चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन एवोल्यूशन टीम बि रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु ॾाढी हिकिड़ी रिस्पॉन्सिबल पोज़ीशन आहे जंहिं ते ही सर्व कनि पिया। उन पोज़ीशन में, उन डिपार्टमेंट में जेका मॉडर्नाइज़ेशन ॾिसूं था, जेके एवोल्यूशन ॾिसूं था, जेके टूल्स, टेक्निक्स, आइडियाज़ शेयर थियनि पिया, इन डिजिटल ज़माने खे, वक़्त खे मद्देनज़र रखंदे से क़ाबिल तहसीन आहिनि, क़ाबिल फ़ख़्र आहिनि। पाण सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जा मैनेजिंग डायरेक्टर आहिनि। आउं उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि ऐं पाण पुछंदासीं त उन्हनि में कहिड़ो वाधारो, कहिड़ा पॉज़िटिव शयूं, कहिड़ा क़दम खयां विया आहिनि, असां सॉलिड खे ऐं वेस्ट खे कीअं प्रोडक्ट शयुनि में तब्दील करे सघूं था। ऐं पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि तारिक अली निज़ामानी साहिबु। साईं भलीकार करे। ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? ऐं नाज़रीन, इन्हनि सां गॾोगॾु माशाल्लाह जिते मर्द हज़रात पंहिंजी मद में, पंहिंजे पर में ऐं पंहिंजी हिन डोमेन में ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था, ख़िदमतुनि सां गॾु पंहिंजो पाण मल्हाइनि था, उते ई असां वटि फीमेल्स बि शान बशान आहिनि, कुल्हो कुल्हे सां मिलाए मंज़िलनि खे, मंज़िल मक़सूद ताईं पहुचण लाइ भरपूर किरदारु अदा कनि थियूं। अॼु आउं हिकिड़ी डिफरेंट फील्ड अव्हांजे साम्हूं पेश करणु चाहींदुसि, ॿुधाईंदुसि त फैसिलिटी मैनेजमेंट छा हुजे थो ऐं उन में कहिड़ा कमु हुजनि था, उन ते पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि राबिया बारी। पाण माशाल्लाह डाइवर्सिफाइड एक्सपीरियंस रखनि थियूं, वाइब्रेंट प्रोफाइल आहे, डिफरेंट प्रोजेक्ट्स कनि थियूं, डिफरेंट पोज़ीशन्स ते हुननि सर्व कयो आहे। पाण
प्रोजेक्ट मैनेजमेंट ते बि कमु कयो आहे, फैसिलिटी मैनेजमेंट ते बि कयो वियो आहे, ऐं इन खां अलावा पाण ॻाल्हि ॿोल्हि करियूं त ऑपरेशन्स ते बि तमामु ज़बरदस्त कमु थियल आहे. आउं पंहिंजे प्रोग्राम में तहे दिल से भलीकार करना चाहींदुसि राबिया बारी. मैं वेलकम करता हूँ. खैरियत से आप ठीक हैं? सर, सभ खां पहिरियां त माशाल्लाह अवां जो मूं प्रोफाइल ॾिठो उन में त को शक न आहे, पर जेके उहे कम थिया आहिनि अवां जी सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड में से क़ाबिले तारीफ़ आहिनि. अवां छा चवंदो ख़ासि तौर ते मॉडर्नाइज़ेशन तरीक़े सां असां सॉलिड वेस्ट मैनेजमेंट खे इकठो करियूं था, गंद कचिरो खणूं था, इन्हनि में जेका तब्दीली आहे, पॉज़िटिव नवाण आहे, न्यू आइडियाज़ शेयर कया आहिनि, तव्हां इम्प्लीमेंट कया आहिनि, उन्हनि बाबति थोरो ॿुधाइजो प्लीज़. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सभ खां पहिरियों त मां शुक्रगुज़ार आहियां त तव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में मदू कयो. एक्चुअली जेकॾहिं असां हिकिड़ी जेका क्लाइमेट रिज़िलियंस असां सोसाइटी ठाहिणु चाहियूं था, जेकॾहिं असां हिकिड़ी पब्लिक हेल्थ कंप्लाइंट सोसाइटी ठाहिणु चाहियूं था, या असां हिकिड़ी प्रॉपर अर्बन डेवलपमेंट करणु चाहियूं था, त असांखे मॉडर्न वेस्ट मैनेजमेंट कंसेप्ट स्ट्रेटेजी इन टू स्पीड अडॉप्ट करणी पवंदी. एक्चुअली जेको पूरी दुनिया में जेके मॉडर्न वर्ल्ड में डेवलप कंट्रीज़ में अडॉप्ट बि थिए थी त प्रैक्टिस बि थिए थी. मां ॿुधाईंदो हलां त हिते जेको 2014 खां पहिरियों 2014 में सिंध गवर्नमेंट SSWMB एक्ट पास कयो, जंहिंजो मक़सदु इहो हो त कन्वेंशनल सिस्टम खे मॉडर्न वेस्ट मैनेजमेंट सिस्टम में तब्दील कजे. कन्वेंशनल सिस्टम ईअं हो त जीअं नंबर ऑफ जेके TDPs बेस्ड सिस्टम किचरा कुंडी न अदर वर्ड्स तव्हां चई सघो था त पूरी कराची में जेके से तक़रीबन 3000 किचरा कुंडियूं, ऐं प्लस ॿियो जेको एज़ अगेंस्ट जेके 12 खां 14,000 टन जी जनरेशन जे 3 खां 4,000 टन कलेक्ट थींदो ऐं फाइनल डेस्टिनेशन ते डिस्पोज ऑफ थींदो. सो इन सभिनी शयुनि खे ॾिसंदे पोइ एक्ट पास कयो. एक्ट पास थियण खां पोइ फेज़ वाइज़ आउटसोर्सिंग थी. 2016 में साउथ ऐं ईस्ट डिस्ट्रिक्ट जी फॉरेन टेंडरिंग कॉन्ट्रैक्ट्स थिया. 2017 में वेस्ट ऐं मलीर जी टेंडरिंग प्रोसेस कंप्लीट थी. जेके ॿिया रिमेनिंग 2 डिस्ट्रिक्ट्स आहे उन में वेरियस रीज़न्स जे करे ड्यू टू NOCs फ्राम कंसर्न काउंसिल्स डिलेस थिया, ऐं 2021 में इन्हनि 2 डिस्ट्रिक्ट्स जी बि कॉन्ट्रैक्टिंग कंप्लीट थी. ऐं पोइ 2022 में असां पूरे कराची जो 70% एरिया असांजे प्राइमरी वर्क कलेक्शंस में जे डोमेन में आयो. ऐं प्लस असां जेके से मिडिल एंड मैनेजमेंट ऐं प्लस एंड डिस्पोजल मैनेजमेंट बि असांजे हवाले थी. ऐं त असां जेको एट सोर्स स्ट्रेटजी खे अडॉप्ट कयोसीं. एट सोर्स स्ट्रेटजी ईअं आहे त इन में जीअं सेटल्ड एरियाज़ आहिनि. सेटल्ड एरियाज़ में 4 लेन व्हीकल्स असांजी मूव अराउंड कंदी आहे, ऐं उहा एट सोर्स कलेक्शन गार्बेज जी कंदी आहे, ऐं पोइ सब्सिक्वेंटली ट्रैक कंपैक्टर में शिफ्ट थींदो आहे. ऐं खां पोइ GTSs LFS ते सब्सिक्वेंटली उन्हनि जी शिफ्टिंग थींदी आहे. त ॿियो जीअं हाई राइज़ बिल्डिंग्स आहिनि या जेके से बिज़नेस हब्स में बिन मैनेजमेंट स्ट्रेटजी तहत असांजी कलेक्शन थी रही हूंदी आहे. ऐं टियों जेको आहे डोर स्टेप कलेक्शन. कराची जी तक़रीबन 3 खां 20% एरिया जेको आहे उहो कच्ची आबादी स्लम्स क्वार्टर बेस्ड आहे, जिते असां एट सोर्स स्ट्रेटजी जे ज़रिए असांजो कलेक्शन मैकेनिज़म इन प्लेस आहे. ऐं इन तरीक़े सां अलहमदिल्ला हिन वक़्तु काफ़ी हद ताईं असांजी हैदराबाद जे अर्बन कोड जी रिस्पॉन्सिबिलिटी असांजे हवाले कई वई. त हिन वक़्तु असांजा हैदराबाद में बि फ्रंट एंड कलेक्शन ऐं ऑपरेशन्स हली रहिया आहिनि. सखर में बि हली रहिया आहिनि ऐं लाड़काने में बि हली रहिया आहिनि. हिकिड़ी रिसेंट प्रोजेक्ट इंटरनेशनल प्राइवेट फर्म आहे जंहिंखे फेडरल गवर्नमेंट प्लास्टिक वेस्ट पॉलिसी ठाहिण जो टास्क ॾिनो आहे. उन्हनि जी रिपोर्ट इंडिकेट करे थी त पूरे पाकिस्तान में 50 मिलियन टन्स ईयरली
वेस्ट जनरेशन ते थी। उन्हनि जी जेका रिपोर्ट चए थी त पूरे पाकिस्तान में 60% एफिशिएंसी आहे विथ रेस्पेक्ट टू कलेक्शन एंड डिस्पोजल, 40% कंप्रोमाइज़ स्टेट आहे। उन्हनि जी रिपोर्ट चए थी त पाकिस्तान जा 7 शहर आहिनि जेके मोर देन 90% एफिशिएंट थी चुका आहिनि। अच्छा। जिन में सिंध में 3 उहे शहर आहिनि जिथे SSWMB कमु करे रहियो आहे, कराची, हैदराबाद, सखर, इन खां अलावा लाहौर, पिंडी, इस्लामाबाद ऐं मर्दान। अच्छा। एक्चुअली जेको सब्जेक्ट जेको वॾो इम्पोर्टेंट आहे पूरी दुनिया में वेस्ट खे वेस्ट न बल्कि एसेट ट्रीट कयो वेंदो। वाह। अनफॉर्चुनेटली असां हिन साइंस खे एक्सप्लोर ई न कयो आहे। मां हिते कोट कंदुसि त लास्ट ईयर लाहौर हाई कोर्ट ऑर्डर पास कयो त हर इदारो हर वीक एनवायरमेंट प्लस वेस्ट मैनेजमेंट सेशन होल्ड कंदो। इन ई खे नज़र में रखंदे मां सिंध गवर्नमेंट ऐं एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स खे मां अप्रोच कयो त जेका मॉडर्न वेस्ट मैनेजमेंट जी ओवरसाइट ॾिनी वञे त जीअं हू हिकिड़ो चयो वेंदो आहे त इफ यू वांट टू चेंज द वर्ल्ड देन इन्वेस्ट इन फ्यूचर, इन फ्यूचर इज चिल्ड्रन। त तब्दीली हमेशह जेके एजुकेशन इंस्टीट्यूशन्स कहूं या प्लस तव्हां चई सघो था त जेका वाइब्रेंट सोसाइटी खां ई सां ई तब्दीली ईंदी आहे। असां वटि जेको सेग्रीगेटेड होल्डिंग्स, सेग्रीगेटेड कलेक्शंस ऐं सेग्रीगेशन डिस्पोजल जी स्ट्रेटेजी जेसिताईं असां अडॉप्ट न कंदासीं त असां वेरियस चैलेंजिस बिल्कुलु ठीकु साईं। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं अव्हां सां ॻाल्हि ॿोल जारी सारी आहे। पाण ख़ासि टॉपिक्स ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। राबिया बारी असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां पाण पुछंदासीं त ऑपरेशन मैनेजमेंट उन्हनि जो तजुर्बो कीअं रहियो ऐं बीइंग फीमेल ऑपरेशन मैनेजमेंट को आसान कमु कोन आहे, उनखे संभालणु कमु आसान कोन आहे, पर इन्हनि जो कीअं तजुर्बो रहियो। और होपफुली आप समझ रही होंगी कि मैं सिंधी में क्या बात करने जा रहा हूँ, क्या कह रहा हूँ। अब ये है कि मैं ये पूछना चाह रहा हूँ कि आप बीइंग ए ऑपरेशन प्रोजेक्ट मैनेजमेंट एक्सपर्ट इस चीज़ को कैसा देखती हैं, आपका एक्सपीरियंस कैसा रहा, क्या हर्डल्स हैं, प्लीज़। अच्छा, देखिए इम्तियाज़, ये कहने की बात होती है कि ख़वातीन जो हैं ऑपरेशंस या मैनेजमेंट के अंदर जो होती हैं वो इतनी ज़्यादा स्ट्रॉन्ग नहीं है। देखिए, पूरी जो घर के अंदर जो पूरा घर होता है वो खातून चलाती है नॉर्मली, और होता भी यही है कि घर के जितने भी बड़े डिसीजंस होते हैं वो जस्ट एक मर्द हज़रात सुबह जाते हैं और शाम में घर वापस आते हैं, ठीक है। तमाम डिसीजन मेकिंग जो होती है ना, बच्चों की तरबियत से लेके सारी चीज़ों को देखना, वो एक खातून कर रही होती हैं। हाँ। ठीक है। इसी तरीके से जब आप किसी बिल्डिंग या कॉर्पोरेट लेवल की बात करें या किसी भी आप इदारे की बात करें, वहाँ पर क्या होता है ऑपरेशंस का, वहाँ पर कि ऑपरेशंस जो हैं आपके तरीके से चलें, सीधे चलें और हाँ। उनमें कोई हर्डल्स ना आए। हाँ। ठीक है। और मैं ये समझती हूँ कि ख़वातीन से ज़्यादा ना इनको बेहतर कोई और चला ही नहीं सकता, क्योंकि होता ये है कि ख़वातीन एक टाइम में ना 10 कामों को अंजाम, जैसे फॉर एग्जांपल हम घर की बात करते हैं, वो उसने आटा भी गूंदना होता है, उससे बच्चे भी संभालने हैं, हाँ। उसने बच्चों को स्कूल पे भी टाइम पे आ जाए, उसके हस्बैंड को भी कॉल करके पूछना है, घर में खाना भी बनना है, ये तमाम चीज़ें तो ऑपरेशंस भी सेम इसी की क्या करना चाहिए, एक क्राइटेरिया होता है। वो ऑपरेशंस चाहे वो कोई से भी किसी भी किस्म के हों, चाहे वो हार्ड सर्विसेज हो, सॉफ्ट सर्विसेज हो, किसी बिल्डिंग को चलाना हो, किसी कॉर्पोरेट ऑफिस को चलाना हो, तो ख़वातीन जो होती है ना वो बड़ी माहिर होती है इन कामों में। हाँ। और मेरा अपना एक्सपीरियंस ये रहा है कि एज अ ऑपरेशन मैनेजर मैं रह चुकी हूँ 5 साल तक इसके ऊपर जो है पोजीशंस के ऊपर, और बड़ी एफएम कंपनी के अंदर मैंने इस पर अपना जो है किरदार अदा किया है, और बड़े कॉर्पोरेट लेवल के ऊपर और बड़े मल्टी नेशनल कंपनीज जो हैं जिनके अंदर मैं एज अ ऑपरेशन हेड भी रह चुकी हूँ। कंसर्न्स ये आते हैं कि आपकी तमाम जो जितनी भी चीज़ें ना वो प्रॉपर तरीके से चलें, उसमें क्या होता है कि आपको उन तमाम चीज़ों के ऊपर एक नज़र रखनी होती है। ठीक है। आप तमाम चीज़ों को प्रॉपर तरीके से चला रहे होते हैं, उसमें ये होता है कि मैं ये समझ रही होती हूँ कि ख़वातीन जो होती है ना वो ज़्यादा बेहतर तरीके से ऑपरेशंस को चला सकती हैं ना कि मर्दों के मुकाबले में। मर्दों का ये होता है कि एक नॉर्मली अगर मैं बात करूँ तो हम टेक्निकल टीम की बात करते हैं। टेक्निकल टीम में क्या होता है कि बस काम अंजाम हो गया,
काम किस तरीके से प्रॉपर तरीके से अंजाम, एक हॉस्पिटल है जिसका मैं नाम नहीं लूँगी, निजी हॉस्पिटल है प्राइवेट, उस पर मैंने हेड ऑफ मेंटेनेंस रह चुकी हूँ. तो जब हम लोग वहाँ पर कोई काम कर रहे थे तो वहाँ पर एक तरीकेकार क्या था कि भाई डस्ट नीचे ना आए, बहुत प्रॉपर तरीके से काम करना है, एक टाइमिंग फॉलो करनी है आपने, आपकी ड्रेसिंग सेंस अच्छा हो, आपके जो नॉर्मली हमारा है गुटखा पान का ये कॉन्सेप्ट ना हो. तो जहाँ पर मैंने देखा है एक मैनेजर, एक टेक्निकल मैनेजर मर्द हजरात होते हैं, वहाँ पर इतना कॉन्सेप्ट, वो सिर्फ काम को फॉलो कर रहे होते हैं. पर जो ख़वातीन होती हैं वो काम के साथ साथ अपनी तमाम चीज़ों के साथ साथ आपके एथिक्स हो गए, आपकी इन तमाम चीज़ों को भी फॉलो कर रही हो. बिल्कुल सही. इसका मतलब है मुझे लगता है कि आपका एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा है इस. हाँ बिल्कुल जनाब. हाँ ओके जी. साईं तारिक साहब, अॼुकल्ह डिजिटाइज़ेशन जो दौरु आहे, डिजिटल दौरु अची वियो आहे ऐं शयूं कंप्यूटराइज़ थियनि पियूं, AI अची वियो आहे, चैट GPT अची वियो आहे. मां सम्झां थो ज़िंदगी जे हर मामले में असांखे इन डिजिटल प्लेटफॉर्म्स मां, फैसिलिटीज़ मां ज़रूरु फ़ाइदो वठणु घुरिजे. अव्हां बि छा टेक्नोलॉजी जे ज़रिए इन सॉलिड वेस्ट मैनेजमेंट खे ॾिसणु, ड्राइव करणु, मॉनिटरिंग करणु, इन ते बि गौर फ़िक्र कयो आहे? इहो थिए पियो? जी असां अलहमदिल्ला काफ़ी अरसे खां, बल्कि शुरू खां असां जेको सेंट्रल मैनेजमेंट सिस्टम असांजो जो इस्टेब्लिश थियल आहे, इवन जेके कंपनियूं आहिनि, कंपनी जो जेको स्कोप ऑफ वर्क आहिनि, 7 स्कोप ऑफ वर्क, जंहिंमें डोर टू डोर कलेक्शन, रीवैम्पिंग ऑफ बिन्स, मैनुअल स्वीपिंग, मैकेनिकल स्वीपिंग, रोड वॉशिंग, अटेंडिंग कम्युनिटी डस्टबिन्स, पब्लिक कंप्लेन मैनेजमेंट, पब्लिक अवेयरनेस, establishment of scientific command and control system. The even companies would be a scientific command and control system established telling तो असां वटि ख़ुदि बि जेको SSWMB जो सेंट्रल मैनेजमेंट सिस्टम एस्टेब्लिश थियल आहे, जंहिंजा वेरियस कंपोनेंट्स आहिनि. उन में जीअं व्हीकल्स ट्रैकिंग उन्हनि जो कंपोनेंट आहे, उन में स्टाफ अटेंडेंस बि उन जो वन ऑफ द कंपोनेंट आहे, उन जो जेको गार्बेज ट्रांसफ़र बि उन जो कंपोनेंट आहे. असां जेके असांजूं जेके एंड डिस्पोजल साइट्स ते जेके वेब्रिजिस आहिनि, उहे बि ऑटोमाइज़ आहिनि विथ सॉफ्टवेयर कनेक्टेड आहिनि. त असां पूरे पंहिंजे लोडेड अनलोडेड गाॾियुनि जो उते जेके गार्बेज खे डिस्पोज ऑफ कंदियूं आहिनि उन्हनि जो वेट थींदो आहे, ऐं नेट वेट विदाउट ह्यूमन इंटरफेरेंस सॉफ्टवेयर ते रिफ्लेक्ट थींदो आहे. ऐं अलहमदिल्ला असां मां ॿुधाईंदो हलां त लास्ट 6 years खां असांजो मोबाइल ऐप लॉन्च थियल आहे. मोबाइल ऐप लॉन्च थियल आहे ऐं 1128 कंप्लेन नंबर असांजो लॉन्च थियल आहे. बल्कि असां 6 months बैक असां यू फोन जी कोलैबोरेशन सां डेडिकेटेड कॉल सेंटर इस्टेब्लिश करे चुका आहियूं विथ 25 डेडिकेटेड लाइन्स. ऐं अलहमदिल्ला काफ़ी असां पब्लिक सां असांजो क्लोज कोऑर्डिनेशन ऐं क्लोज रेपो तव्हां चई सघो था को डेवलप थी चुको आहे. ऐं जेके रजिस्टर्ड कंप्लेंट्स असां इंश्योर कंदा आहियूं त ऑन वेरी सेम डे रिज़ॉल्व थियनि. त हूअं बि जीअं चयो वेंदो आहे एक्सेप्ट कॉम्प्लीमेंट एंड क्रिटिसिज्म, बिकॉज फ्लावर इन ऑर्डर टू ग्रो नीड्स बोथ सन एंड रेन. सो वी बिलीव के तव्हां पब्लिक जो जेको फीडबैक आहे दैट हेल्प्स यू ग्रो मोर. अलहमदिल्ला वी हैव बीन वेरी मच सक्सेसफुल इन आवर अप्रोच. ज़बरदस्त. अच्छा साईं, अक्सर असीं ॻोठनि में ॾिसंदा आहियूं या शहरनि में ॾिसंदा आहियूं जेका गंद कचिरो हूंदो आहे असांजे घर में, मिसाल जे तौरु फल सब्जियूं आहिनि, प्लास्टिक आहे, ॿियूं ही असांजो प्लास्टिक आहे, इन्हनि खे असां वेस्ट करे छॾींदा आहियूं. असां छा कंदा आहियूं, जेके कचिरे वारा हूंदा आहिनि उन्हनि खे ॾेई छॾींदा आहियूं. छा अवी सम्झो था इन वेस्ट मां असीं का प्रोडक्टिव शइ ठाहे सघूं था इन मीन्स ऑफ सेल्फ एम्पावरमेंट? असां उन्हनि शयुनि खे घर में यूज़ करियूं, मार्केट में खपायूं, उन मां बाय प्रोडक्ट ठाहियूं. छा चवणु चाहींदा? बिल्कुलु बिल्कुलु. असल में जेको असां वटि जेको प्रीवियसली वॾो चैलेंज हो जेको एफिशिएंट कलेक्शन डिस्पोजल, अलहमदिल्ला असां उन में काफ़ी हद ताईं कामयाबु थी चुका आहियूं. हाणे अलहमदिल्ला असांजा जेके जीअं मां तव्हांखे थोरो रेफरेंस ॾींदो हलां त कराची ऐं शिंघाई जी जेका पॉपुलेशन सेम आहे, हुते तव्हां ॾिसंदव त नंबर ऑफ तव्हांखे मॉडर्न GTSs मिलंदियूं, नंबर ऑफ रिसाइकलिंग प्लांट्स मिलंदियूं. अलहमदिल्ला
due to good decision of Sindh government and strategy. ہاں 4 modern GTSs जेके through World Bank funded sweep project जे through under construction जेके almost 4 जूं 4 हिन साल ई असांजे जे सिस्टम जो हिसो थी वेंदियूं ऐं हिकिड़ी सैनिटरी इंजीनियरिंग लैंडफिल साइट बि अंडर कंस्ट्रक्शन आहे. त इहे वंस इहो असांजो सिस्टम जो हिसो थींदो त अलहमदिल्ला असां पंहिंजे जेके रिसाइकलिंग जो जेको या वेस्ट टू एनर्जी जो पोटेंशियल आहे उनखे काफ़ी स्केल ते असां वधाइण में कामयाबु थींदासीं. इवन हाणे बि असां जा एज़ अ पायलट प्रोजेक्ट्स असां 4 रिसाइकलिंग प्लांट्स असां एस्टेब्लिश करे चुका आहियूं, जिन में हैदराबाद में जेका असांजी जेका टर्किश कंपनी आहे उन जेको रिसाइकलिंग प्लांट्स उन एस्टेब्लिश कयो आहे, जिते डेली डिस्कार्डेड प्लास्टिक्स मां 100 मोर मेन होल्स तयारु थी रहिया आहिनि, जेके डिफरेंट म्यूनिसिपालिटीज़ खे ॾिना पिया वञनि ऐं हुनजे डिस्कार्डेड प्लास्टिक जो हिकिड़ो बहितर इस्तेमालु थी रहियो आहे. ऐं कराची में बि जेके कंपोस्ट ऐं रिसाइकलिंग प्लांट्स असांजा जाम जीअं 3 एस्टेब्लिश थियल आहिनि. बल्कि मां हिते ज़िक्र कंदो हलां त DHA हिकिड़ो प्लास्टिक रोड जेको कंस्ट्रक्ट कयो उन में असांजो जेको रिसाइकलिंग प्लांट हो उतो ई असां जेको रॉ प्लास्टिक असां डोनेट कईसीं जंहिंमें उहो तयारु कयो. मां इहो चवंदुसि त पब्लिक बि इन में अॻिते अचे ऐं पब्लिक बि इन में एक्चुअली छा आहे जेको जनरेटर प्रेमिसिस होल्डर ई गार्बेज जनरेटर आहे उनखे एट द फर्स्ट स्टेप हुनखे इहो इल्मु हुजणु खपे त सेग्रीगेटेड होल्डिंग करे ऑर्गेनिक वेस्ट जी इनऑर्गेनिक वेस्ट जी हिकिड़ो त सेग्रीगेटेड होल्डिंग करे कोशिशि करे जेकॾहिं ऑर्गेनिक वेस्ट आहे त उनखे उहो थ्रू अरेबिक मैथड आहे जेको एतिरो मुश्किल न आहे, उन सां इज़ीली उहो पंहिंजे ऑर्गेनिक वेस्ट खे कंपोस्ट में कन्वर्ट करे सघे थो ऐं पंहिंजे ग्रीन बेल्ट्स में पार्क्स में यूटिलाइज़ करे सघे थो या उन मां तव्हां बायोगैस ठाहे सघो था. त ऐं प्लस ॿियो जेको जनरेटेड वेस्ट आहे उहो मां इहो ई रिकमेंड कंदुसि त उहो अथोराइज़ एजेंट जे हवाले कयो वञे. कुझु पॉकेट्स में जेको असांखे चैलेंज महसूसु थी रहियो आहे फेस थी रहियो आहे उहो इहो त कुझु पॉकेट्स में प्राइवेट फर्म्स या जे हवाले जॾहिं कमु ॾिनो थो वञे या उनजे हवाले गार्बेज ॾिनो थो वञे त हिकिड़ो मिसहैंडलिंग जो काफ़ी अंसर हुन में ओपन रहे थो. हुननि जो सिर्फ़ु कंसर्न हुजे थो रिसाइकलिंग मटीरियल एक्सट्रैक्ट करे जेको रिमेनिंग वेस्ट आहे उनखे उहो हैफ़ेज़र्ड मैनर में कॾहिं उहो नालनि में विझी था सघनि जेको अल्टीमेटली अगेन चैलेंज जो बाहिस थिए थो. त पब्लिक खे जीअं मां तव्हांखे थोरो हिते जीअं कराची में जीअं बुरहामनी कम्यूनिटी आहे उहा माशाल्लाह काफ़ी हद ताईं उन्हनि खे इन साइंस जी ख़बर बि आहे ऐं उहो असांखे ख़ुशी थींदी आहे जो उन्हनि जी सोसाइटीज़ में कंपोस्ट बि जो बि हुननि सोल्यूशन अडॉप्ट कयो आहे ऐं प्लस जो सेग्रीगेटेड होल्डिंग जो बि. सो बिल्कुलु असांखे माइंड सेट चेंज करिणो पवंदो. असां वटि अञा ताईं जेको जनरेटेड वेस्ट खे लाइबिलिटी सम्झो वञे थो, इन माइंड सेट जी तब्दीली जॾहिं ईंदी तो काफ़ी तब्दीली असां ॾिसी सघंदासीं. बिल्कुल ठीक, बिल्कुल ठीक. अच्छा राबिया साहिबा, आप सुन रही हैं माशाल्लाह इनकी बातें और मैं समझता हूँ जो चीज़ें ये हाईलाइट कर रहे हैं वो बड़ी अप्रिशिएबल हैं कि भाई हम मॉडर्नाइजेशन की तरफ भी जा रहे हैं और फिर टेक्नोलॉजी के थ्रू हम मॉनिटर भी कर रहे हैं. आप क्या समझती हैं बीइंग अ वुमेन? आपने थोड़ी देर पहले बात की कि भाई हमने घर को भी देखना है, घर वालों को भी देखना है, बच्चों को भी देखना है और घर के सारे कामकाज को भी देखना है. बीइंग अ वुमेन आपकी क्या थिंकिंग है? आप अपने घर का कचरा, वो बेशक प्लास्टिक की मद में हो, हमारा फल फ्रूट की जो वेस्ट मटेरियल होता है वो हो, या अगर हम आयरन की बात करें, आप क्या करती हैं? आपका की एक्सरसाइज क्या रहती है? और ख़ास तौर पे हम इस चीज़ के थ्रू गवर्नमेंट का
کس طرح شراکت داری, حصے داری اور اپنا رول ادا کر سکتے ہیں پلیز. اچھا, فرسٹ آف آل امتیاز, بیسکلی جو سر بات کر رہے ہیں یہ میری جو انڈرسٹینڈنگ ہے یہ 5 سے 7 سالوں میں بہت زیادہ اس پہ کام ہوا ہے. اس جو یہ 5 سال کا ایریا نا, 5 سے 7 سال میں گورنمنٹ آف پاکستان سندھ کی طرف سے بھی. اچھا, پہلے کیا ہوتا تھا, میں نے آپ کو بتایا کہ میرا جس طرح ایکسپیرینس سے میں بات کروں تو پہلے میں نے ڈفرینٹ نجی ہاسپٹلس کے اندر بھی, میں ہاسپٹلس کی بات کر رہی ہوں, وہاں پر بھی ویسٹ جو تھا نا پراپر طریقے سے ڈسپوز نہیں ہوتا تھا. ٹھیک ہے, وہاں پر میڈیکل جو ویسٹ ہوتا ہے وہ بھی ڈسپوز نہیں ہو رہا ہوتا تھا. یہ چیزیں بڑی عام ہے, عام تھی, اب تو نہیں میں کہہ سکتی اس بات کو, بٹ یہ ہے کہ آہستہ آہستہ جب کہتے ہیں نا کہ معاشرہ ترقی کرتا ہے, لوگ ایجوکیٹ ہوتے ہیں تو ان کو اس چیز کی آگاہی ہوتی ہے. اس میں بہت زیادہ ہاتھ جو ہے ہمارے گورنمنٹ آف پاکستان کا بھی ہے, ہماری سندھ حکومت کا بھی ہے. آہستہ 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 ڈفرینٹ اداروں کے اندر, جس طریقے سے میں بات کروں کہ ویسٹ مینجمنٹ یا ویسٹ جو ہے نا ہمارا ایف ایم کا ایک خاص ایک امپورٹنٹ ٹاپک ہے. ٹھیک ہے, ہم جب سافٹ سروسز کی بات کرتے ہیں اس میں ویسٹ مینجمنٹ بھی آتا ہے ہمارا. اس میں یہ ہوتا ہے کہ ہم لوگ مثال کے طور پہ فار ایگزامپل اگر ہم لوگ اپنی بھی بات کریں, ہمارے پاس بھی کوئی پروجیکٹ آ رہا ہے یا کوئی کارپوریٹ کا آفیسز آ رہے ہیں, تو اگر ہم اس کی ویسٹ کی بات کریں تو ہم کبھی بھی یہ نہیں کرتے کہ ویسٹ وہاں سے کلیکٹ کیا اور اٹھا کے کسی بھی کونے یا کسی بھی جا کے ڈسٹ بن میں ڈال دیا. نہیں, ہم پراپر طریقے سے ویسٹ ہمارا کہاں جا رہا ہے, پہلے لوگوں کو یہ علم نہیں تھا کہ ان کا ویسٹ کہاں جا رہا ہے. اب لوگ ماشاء اللہ, چاہے وہ آپ شہر کے لوگوں کی بات کریں یا کراچی کی بات کریں یا آپ سندھ کی بات کریں پاکستان, اب لوگ اس چیز کو دیکھ رہے ہوتے ہیں کہ ہمارا ویسٹ کہاں جا رہا ہے. جیسے میں اپنی بات کروں, میں نارملی اپنے گھر کی بات کرتی ہوں کہ میرے گھر میں ایک آتے تھے صاحب جو کچرا اٹھانے کے لیے آتے تھے صاحب, وہ کچرا لیتے تھے چلے جاتے تھے. جب اس چیز کی نالج ہوئی تو میں نے ان سے پوچھا کہ بھائی آپ لوگ کہاں سے ہیں. پہلے وہ آتے تھے, وہ افغانی ٹائپ کے جو لڑکے ہوتے تھے, پتہ چلا کہ یہ کوئی اتنے اتھارٹک نہیں ہیں. پھر ہم لوگوں نے یہ کیا کہ جو بھی ایریا کا جج, جو بھی اس جگہ کا ایریا کی جگہ کی, ان سے ہم نے بات کی کہ بھائی آپ پراپر طریقے سے کسی کو ہائر کریں, اس کے بھی آپ پیسے لے رہے ہوتے ہیں نا ہم سے. اچھا, نارملی ہم بات کریں سرنشا صاحب کہ یہ ویسٹ جو ہے یہ بک رہا ہوتا ہے اور اس کی ایک اچھا جو ہے ایک اماؤنٹ مل رہا ہوتا ہے. ہم جب بات کر رہے ہوتے ہیں اپنے کلائنٹ کے ساتھ بھی, تو ہم اس سے دیکھیں کچرا دینا یا ویسٹ دینا کسی کو اتنا سروکار نہیں ہوتا. کہ گھر کے میں نے ایک بوٹل پلاسٹک کی 10-15, میں اپنے گھر کی بات کروں تو میرے گھر میں روز پلاسٹک کی جو بوٹل ہوتی ہے نا وہ 20 سے 25 کی نکل رہی ہوتی ہے. صرف پلاسٹک کی بوٹلس کی بات کر رہی ہوں, پانی کی بوٹلس کی بات کر رہی ہوں میں. ٹھیک ہے, اب نارملی ہم جب کلائنٹ کو بھی سیل آؤٹ کر رہے ہوتے ہیں تو کلائنٹ سے بھی یہی کہتے ہیں کہ یار آپ اس کو دو, ہم آپ کو اس کے پیسے دیں گے. ہم آپ کے اس سے پیسے نہیں لیں گے, ہم الٹا آپ کو اس کے پیسے دیتے ہیں. اور ویسٹ کمپنیاں کیا ہوتی ہیں کہ پراپر طریقے سے آپ کا ویسٹ کہاں جا رہا ہے یہ نارملی ہر ادارے میں, ہر دوسری کمیونٹی کے اندر, ہر جو کمس کا فلیٹس بنے ہوئے ہیں, دوسری چیزیں بنی ہوئی ہیں, وہاں پر یہ ہوتا ہے کہ ویسٹ جو ہوتے ہیں وہ والا سلسلہ نہیں ہے کہ افغانی کو دیا, افغانی یا وہ وہاں کے لوگ کیا کر رہے ہیں. ہوتا ہے یہ کہاں جا رہا ہے, کیا یہ صحیح جگہ پہ جا رہا ہے. اس میں نارملی کے ایم سی کی جو گاڑیاں آتی ہیں وہ بھی پراپر طریقے سے لے کے جاتی ہیں. اس کا پھر ہم نے جا کے خود بھی اس چیز کی, میں نے پرسنلی بھی اس چیز کے اوپر ریسرچ کی تو دیکھا ہے کہ وہی پراپر جاتا ہے, سرکولیٹ ہوتا ہے, علیحدہ کیا جاتا ہے. پھر وہ فروٹس والی چیزیں وہ الگ, وہ بال جو ہوتے ہیں وہ الگ ہوتے ہیں, دوسرا کچرا الگ ہوتا ہے. پلاسٹک کی بوٹل جیسے سر نے بات کی تو وہ اپنا کلفٹن کے اندر ہی جگہ ہے جو پوری سڑک جو پلاسٹک ہے, وہ ہمارا ہی کلائنٹ تھے جنہوں نے پوری سڑک جو تھی وہ پلاسٹک سے بنائی تھی. تو بڑا وہ جو بات کریں سر, تو وہ ہم نے بھی جب پلاسٹک کی سڑک کا سنا تھا تو میں پرسنلی دیکھنے گئی تھی, تو وہ مجھے نہیں لگ رہا تھا کہ یار, میں نے کہا جب ایک سڑک پوری پلاسٹک سے ریڈی ہو سکتی ہے تو ہمارا تو اتنا ویسٹ نکل رہا ہوتا ہے گھروں کے اندر بھی, تو ہم لوگ کیوں نہیں مطلب اس سے سڑکوں پہ کام کر سکتے. بالکل صحیح بات کیا. ناظرین پانے تے وٹھن ہاسے بریک کھان پہ اوہاں سان وری ملاقات تھے تھی. اسٹے ٹیونڈ, اسٹے ود اس. ویلکم بیک ناظرین, نکری تھا یہ کھان پہ اوہاں جی خدمت میں حاضر ہیں. اسان جا دوست الائے چھو کھلن پیا, اسان جڏहिं چयो تو بابا ہاणे اسان میزبان کے ॾिसंदासीं. میزبان کے ॾिसण मां मतिलबु इहो आहे त मेज़बान ते ॻाल्हि ॿोल कंदासीं. ॻाल्हि ॿोल छो कंदासीं, छाकाणि त चांहि सभिनी खे घुरिजे. सुबुह जो ख़ासि तौर ते पाण ॻोठुनि खां तालुक़ु रखूं था त ॻोठुनि में असांजा पका पोड़ा ऐं वॾड़ा चवंदा आहिनि त बाबा उथण महिल असांखे पहिरियां त चांहि जी चुस्की हुजे, उन खां पोइ ॿिया कम थींदा ऐं असांजी एनर्जी बहाल पोइ थींदी जॾहिं असीं चांहि पीअंदासीं. सो चांहि कड़क ऐं दमदार, ज़ाइकेदार, ख़ुशबूदार न हुजे त उन चांहि जो मज़ो ई कोन्हे. पाण हमेशह घर वारनि खे चवंदा आहियूं त बाबा हिकिड़ी दूध पती चांहि हुजे, साब कड़क हुजे, ज़बरदस्त ऐं कमाल जी. सो अगरि तव्हां पंहिंजी चांहि खे बहितर बणाइणु चाहियो था, ख़ुशबूदार बणाइणु चाहियो था, त पोइ वाक़ई अव्हांखे मेज़बान पती खे इस्तेमालु करणु घुरिजे. छाकाणि त मेज़बान पती आहे सिंध जी नंबर 1 चांहि. ऐं अगरि चाहियो था तव्हां इन खे ख़रीद करियो त घर जी बि जो कंहिं स्टॉल तां ख़रीद करे
इन जे अंदरि ॾिनल कोपन ते पंहिंजो एड्रेस लिखी घर जे वेझो कंहिं बि ड्रॉप बॉक्स में विझी छॾियो। इहो अमल करण सां छा थींदो? थींदो ईअं जो मेज़बान जे तरफ़ां मिलंदड़ क़ीमती ऐं ख़ूबसूरत ज़बरदस्त इनामात जो हिसो अव्हीं बणिजी सघंदा। ऐं हा, हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी अव्हां सां शेयर कंदो हलां त अव्हांजे शहर ॻोठ में मेज़बान जे तरफ़ां ॾाढा शानदार प्रोग्राम मुनक़िद थियण वञनि पिया, जिन प्रोग्रामनि में अव्हांजा पसंदीदा गुलूकार, फ़नकार, कलाकार ऐं अदाकार बि शामिल हूंदा। इन करे अगरि अव्हां चाहियो था मेज़बान जे तरफ़ां मिलंदड़ इनामात में अव्हां बि हिसो वंडराए सघो, इनाम खटी सघो, त पोइ अव्हांखे हीउ पैक ज़रूरु ख़रीद करणु घुरिजे। साईं, ऑन अ लाइटर नोट, तारिक साहिब, चांहि जा केतिरा शौक़ीन आहियो भला? जी, चांहि हूअं त ख़ैर मिल्क टी इस्तेमालु कंदासीं, पर हाणे थोरो जेके ग्रीन टी या प्लस ब्लैक कॉफ़ी ॿुधूं था त उन जा फ़ाइदा कुझु बहितर इहो आहे। अदरवाइज़ ख़ैर ज़ाहिर आहे काफ़ी चांहि त इस्तेमालु थींदी रहे थी। चांहि तक़रीबन छा सम्झो था ॾींहं में केतिरा भेरा तव्हां यूज़ करे वेंदा, पी वेंदा, कंज़्यूम करे वेंदा आहियो? मां कोशिशि कंदो आहियां त हिकिड़ो दफ़ो या हिकु या ॿ दफ़ा। अच्छा, कोशिशि इहा ई हूंदी आहे। सही। ऐं मां जेका ॻाल्हि कई, मुंहिंजो ॻोठुनि खां असांजो तालुक़ु आहे, पाण चाहींदा आहियूं त चांहि असांखे पहिरियां में, इन ॻाल्हि में केतिरी सदाकत सम्झो था? जी जी बिल्कुलु। इहो त जीअं महिमान बि कोई वेंदो आहे त हुनखे बि चांहि ऑफर कई वञे थी। सो बिल्कुलु तव्हां चई सघो था त बिल्कुलु ठीकु साईं। अच्छा साईं, तारिक साहिबु, हाणे असां ॾिसंदा आहियूं कराचीअ में ख़ासि तौर ते जॾहिं माण्हू ऑफिस तां वञे थो, सुबुह जो हर माण्हू पंहिंजे कम तां वञे थो, त ही सफ़ाई वारियूं गाॾियूं अचनि थियूं, कैबिन्स अचनि थियूं, बिन्स हुजनि था, जीअं गाॾी जे पुठियां उहे लॻल हुजनि था, उहे पंहिंजी क्लीनलीनेस में कमु जारी सारी रखंदा आहिनि। अव्हां छा सम्झो था पुठियनि 5 सालनि जी टेन्योर में या अव्हांजे टेन्योर में इन शइ में केतिरी पज़ीराई, पॉज़िटिव चेंज ऐं सीरियसनेस आई आहे? प्लीज़। जी, एक्चुअली तव्हांखे अलहमदिल्ला काफ़ी हद ताईं जीअं मां पहिरियों ॿुधायो त असांखे सुठी प्रोग्रेस करे चुका आहियूं, जंहिंखे इवन मां ज़िक्र कंदो हलां त 6 महीना पहिरियों असांखे चयो त तव्हां सस्टेनेबिलिटी प्रपोज़ल वर्कआउट कयो। जॾहिं असां उहो स्टेयरिंग कमेटी खे खणी वियासीं त स्टेयरिंग कमेटी में असांखे डायरेक्शन्स मिलियूं त फस्ट ऑफ ऑल तव्हां असांखे इहो कॉन्फिडेंस ॾियो त पब्लिक तव्हांजे कम मां सेटिस्फाइड आहे। असां इहो एक्सेप्ट कयोसीं इन चैलेंज खे, ऐं असां पूरो हिकिड़ो फॉर्म डेवलप करे, जेके कराची जी तक़रीबन 246 यूनियन कमेटीज़ आहिनि, असां पूरी 246 यूनियन कमेटीज़ ॾे फॉरवर्ड कयोसीं। ऐं उतां उन में मेनली ॿ उन जा हुआ कंपोनेंट। हिकिड़ो असांखे घुर्बल हुई त हाउ मच यू आर सेटिस्फाइड विद द सर्विसिस दैट वी आर ऑफरिंग टू यू ऑन डेली बेसिस। ॿियो असांजो इहो जेको ज़ाहिर आहे कंज़र्वेंसी चार्जिस या यूज़र्स फी जी तरफ़ बि असांखे वञिणो, त उन हवाले सां बि हिकिड़ो फीडबैक वठिणो त आया पब्लिक जेका असां उन में उनजो एक्सेप्टेंस लेवल केतिरो आहे। त अलहमदिल्ला असांखे जेको सो more than 75% union committees shown satisfaction over our work performance. त जेके असांजे लाइ बि काफ़ी एनकरेजिंग हो। असां उहो सेम जेका रिपोर्ट हुई असां स्टेयरिंग कमेटी ॾे खणी वियासीं, ऐं स्टेयरिंग कमेटी उन रिपोर्ट जी बेसिस ते एंडोर्समेंट ॾिनी त न ओके नाउ यू मे गो विथ द सस्टेनेबिलिटी प्रपोज़ल ऐं चार्जिंग ऑफ फीस, जेको हाणे गवर्नमेंट ॾे असांजो फ्लोटेड थियल आहे। ऐं होपफुली जेके नियर फ्यूचर में असांखे कॉन्फ्रेंस में मिली वेंदी आहे, पोइ उहो सस्टेनेबिलिटी वारो जेको आहे उन में इवन जेको कराची जो जेको किचिरो आहे उन में जेको जेतिरो पोटेंशियल आहे उहो बि आइडेंटिफाइड थियल आहे। ऐं इंशाल्लाह असां पूरी एक्चुअली जीअं त मां तव्हांखे ज़िक्र कंदो हलां त
एक्चुअली तव्हांखे आइडियल वेस्ट मैनेजमेंट सिस्टम इस्टेब्लिश करण लाइ 4 शयूं गड़बड़ हूंदियूं आहिनि. हिकिड़ो अवेयर सोसाइटी, डिसिप्लिन इंस्टीट्यूशंस, प्लस तव्हांखे स्टेट ऑफ आर्ट इंफ्रास्ट्रक्चर, चौथो इनोवेटिव अप्रोच. त इन ई अप्रोच सां असां प्रोसीड फॉरवर्ड करे रहिया आहियूं ऐं अलहमदिल्ला टारगेट्स. ऐं असां मां तव्हांखे हिते ज़िक्र कंदो हलां त अलहमदिल्ला तक़रीबन 6 महीना पहिरियों असां बायोगैस प्लांट जी 5 क्यूबिक मीटर बायोगैस प्लांट जी हिकिड़ी R&D कराई ऐं उहो हिकिड़ो सक्सेसफुल एक्सपेरिमेंट हो जेको मेयर साहब एप्रिशिएट कयो. ऐं मेयर साहब असांखे पोइ इब्न कासिम पार्क में हिकिड़ी एरिया डेडिकेटेड करे ॾिनी जिते असां विदिन 2.5 months असां हुते अलहमदिल्ला हिकिड़ो बायोगैस प्लांट असां इस्टेब्लिश करे चुका आहियूं. ऐं हाणे हुन में फुली कंप्लीटेड आहे. मेयर साहब रिसेंटली हुनखे इंस्पेक्ट कयो. उनजो फ़ाइदो इहो थींदो जो जेके अलॉन्ग साइड जेका वर्टिकल बिल्डिंग आहे उनखे असां सब्सिडाइज़ रेट्स ते बायोगैस प्रोवाइड करणु वञूं पिया. प्लस पूरी जेको इब्न कासिम पार्क आहे उनजी लाइटनिंग जो अरेंजमेंट बि उन बायोगैस प्लांट सां थींदो. ऐं इन ई सक्सेसफुल इनिशिएटिव खे ॾिसंदे मेयर साहब असांखे जेके कैटल कॉलोनी में 3 एकड़ ज़मीन हाणे कमिट कई आहे जिते असां वॾो बायोगैस प्लांट लॻाइण वञूं पिया. ऐं असांजे इदारे जी सक्सेस जा मां तव्हांखे 2-3 तव्हांखे इंडिकेटर ॿुधायां त तक़रीबन 8 महीना अॻु में फिश हार्बर अथॉरिटी जेका अलाइड एजेंसी आहे उन पंहिंजी प्राइमरी कलेक्शन असांजे हवाले कई ऐं असांजे हवाले कराई ऐं दे आर मोर सेटिस्फाइड, दे आर वेरी मच सेटिस्फाइड विथ अवर सर्विसिस. ऐं प्लस 3 महीना पहिरियों पाकिस्तान रेलवेज़ असां सां अंडर एग्रीमेंट आई ऐं हुननि जेके जेका असां सां कमिट कयो आहे त कैंट रेलवे स्टेशन ऐं सिटी रेलवे स्टेशन ऐं कैंट रेलवे स्टेशन जी प्राइमरी कलेक्शन असांजे हवाले लास्ट 3 months खां असांजे हवाले आहे. ऐं तक़रीबन 1.5 महीनो पहिरियों जॾहिं प्राइम मिनिस्टर साहबु आयो हुन ही appreciated the performance of SSWMB being performed at railway station. ऐं इन खां अलावा तक़रीबन जेके 7 इंडस्ट्रियल ज़ोन्स जेके आहिनि कराची जा उन मां 3 इंडस्ट्रियल ज़ोन्स पंहिंजी प्राइमरी कलेक्शन असांजे हवाले उन्हनि अंडर एग्रीमेंट हवाले कई आहे. त इहे सभई प्लस वर्थ मेंशनिंग मां तव्हांखे ॿुधायां त तक़रीबन 2 महीना पहिरियों सिंध यूनिवर्सिटी असां सां MOU कयो ऐं उते असां उन्हनि खे 2 महीननि खां सर्विसिस ॾेई रहिया आहियूं ऐं दे आर वेरी मच हैप्पी एंड सेटिस्फाइड विद द परफॉर्मेंस that SSWMB has extended. त इहो सभु ॾाढो सुठो ज़बरदस्त साईं वाक़ई. नाज़रीन पाण वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी. स्टे ट्यून्ड. वेलकम बैक नाज़रीन. हिकिड़ी अहिड़ी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में वरी हाज़िर आहियूं. अमी ॾिसो पिया वीकेंड विद आवाज़. असां सां गॾु ॾाढा सुठा महिमान बि मौजूदु आहिनि. अमी ॾिसंदा हूंदा असांजे साम्हूं चांहि जा कप पियल आहिनि ऐं मेज़बान पती बि पियल आहे. अमी सम्झो था त असां पंहिंजी चांहि में मेज़बान पैक इस्तेमालु कंदा आहियूं छाकाणि त असांजी चांहि में जेको ज़ाइक़ो आहे ख़ुशबू आहे उहो मेज़बान पती जे करे ई डेवलप थिए थो. इन करे अगरि अव्हां चाहियो था त मेज़बान पतीअ खे अव्हां पंहिंजी चांहि में घरनि में इस्तेमालु करियो त ज़रूरु अव्हांखे करणु घुरिजे. हिकिड़ो भेरो ज़रूरु घर जे वेझो स्टॉल तां ख़रीद करियो. इन पैक में ॾिनल कूपन ते पंहिंजो एड्रेस लिखी करे घर जे वेझो ई कंहिं ड्रॉप बॉक्स में विझी छॾियो. इन सां अव्हां क़ीमती इनामात जो हिसो बणिजी सघंदा. महिमान हज़रात असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं महिमाननि खे ॾिसूं था त हू चाय खे एंजॉय कनि था. राबिया, मैं आपसे पूछना चाहूँगा, सर ने जो थोड़ी देर पहले बात की और ऑफ द रिकॉर्ड हम जो बात कर रहे थे सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड की तरफ से माशाल्लाह बड़ी अच्छे काम हो रहे हैं, नो डाउट. और मैं समझता हूँ बीइंग अ वुमेन अगर आप इस बात को एग्री करती हैं कि भाई हाँ काम तो हो रहा है तो इसका मतलब है तो वाकई काम हो रहा है. आपके ऑब्जर्वेशंस क्या हैं एज कम्पेयर टू लास्ट 5 years
کیا کس طرح آپ ڈفرینشیٹ کریں گے اس کام کو پلیز؟ اچھا دیکھیں امتیاز، ایک ٹائم تھا، ہم کراچی کی بات کرتے ہیں، ایک ٹائم تھا جب بہت زیادہ پارکس وغیرہ پہ کام ہو رہے ہوتے تھے. مڈ میں ایک ایسا ٹائم آیا جو یہ بالکل ختم ہو گئے. پارک آل اوور پورے کراچی کی میں بات کروں تو پارک کتنے 2-4 پارک رہ گئے ورنہ ختم ہو گئے پارک سارے. ٹھیک ہے. اس کے علاوہ کیا ہوا کہ بن کا جو کانسیپٹ تھا، یہ ویسٹ کا کانسیپٹ تھا، وہ بھی ختم ہو گیا تھا. مطلب وہ پہلے کا تو مجھے اتنا یاد نہیں ہے، میں غلط بیانی نہیں کروں گی، بٹ یہ ہے کہ میں اگر 5 سے 7 سال پیچھے جاؤں تو کوئی اتنا کانسیپٹ نہیں تھا. بٹ ابھی جو میں نے پہلے بھی بات کہی اور اب میں ریپیٹ کروں گی اپنی بات کہ اب جو ہے وہ کانسیپٹ چینج ہوا ہے. آپ کو ڈفرینٹ دیکھیں، آپ نارملی آفس گھر ہوتے ہیں، گھر میں آپ جب تفریح کے لیے کہیں جاتے ہیں آپ کے پاس کوئی مقامات نہیں ہے. مقامات ہوں گے تو آپ کہیں پہ جائیں گے. جب آپ باہر نکلتے ہیں تو آپ کھانا پینا بھی کرتے ہیں، اور ہمارے باقی کراچی کی تو یہ روایت ہے کہ باہر کا زیادہ ہم لوگ پریفر کر رہے ہوتے ہیں گھر کے بجائے. جب آپ باہر جاتے ہیں تو آپ پانی کی بوٹلز بھی لیتے ہیں، جوسز بھی لیتے ہیں، ڈفرینٹ چیزیں ہوتی ہیں. تو وہ ایک جو تھا نا کہ وہ پہلے مقامات پیدا کیے گئے، ٹھیک ہے، جہاں پر لوگ تفریح کے لیے جا سکیں. اس کے بعد جو تھا ایک کانسیپٹ آیا ویسٹ کا آیا، اس کے بعد بن کا آیا. اب میں نے جو نارملی وہ کچرا کنڈیوں والا کانسیپٹ ہے نا، وہ 5 سے 4 سال کے اندر وہ ختم ہو چکا ہے. وہ اب وہ چیز نہیں ہے. آپ اگر نارملی ہم بقرہ عید بھی آنے والی ہے. بقرہ عید پہ کیا ہوتا تھا کہ جو گندگی اور جو اسمیل اور جو پرابلمس کریٹ ہوتی تھی پورا کراچی کے اندر، وہ ہم سب جانتے ہیں. پر الحمدللہ میں بات کروں گی سندھ حکومت کے حوالے سے بھی کہ ابھی پچھلے 4 سے 5 سال میں، اسپیشلی جو 3 سال ہیں آپ پچھلے دیکھیں گے، اس میں وہ والا جو کانسیپٹ تھا نا کہ بقرہ عید پہ گندگی کا، اسمیل کا، وہ سب کانسیپٹ ختم ہو چکا ہے. وہ میں نے خود دیکھا ہوا تھا کیونکہ ہماری قربانی ہوتی ہے، وہ آ رہے تھے 2-4 گھنٹے کے بعد آ رہے تھے. ایسا نہیں تھا کہ شام تک کا ویٹ کرنا پڑے، نہیں، 2 گھنٹے کے بعد 4 گھنٹے کے بعد گاڑی آتی تھی. جو بھی تھا وہ سارا وہ اسمیل، وہ گندگی، وہ سب کچھ ختم ہوا. نارملی پھر جو دوسرا کانسیپٹ ہوا ہے کہ ڈفرینٹ ایریاز کے اندر جب گاڑیاں آتی ہیں گورنمنٹ پاکستان کی یعنی سندھ کی طرف سے جو گاڑیاں آ رہی ہوتی ہیں، وہ ویسٹ آپ کا اٹھا رہی ہوتی ہیں، آپ کا ویسٹ جا رہا ہوتا ہے گھر کے اندر. ڈفرینٹ جس طریقے سے ایک قانون بھی پاس ہوا ہے، اور ڈفرینٹ کارپوریٹ لیول کے جو ادارے ہیں وہاں پر بھی اس کی اب ٹریننگ دی جاتی ہے، اس کے بارے میں معلومات دیتی. پہلے اس کچرے کے اوپر معذرت کے ساتھ پہلے کچرے کے اوپر کوئی بات کرنا پسند نہیں کرتا تھا. اب ہم نے اس چیز کو ہی نا اپنے ایک پاور بنایا ہوا ہے. ہم کیا بات کرتے ہیں، سسٹینیبلٹی پہ بات کرتے ہیں یا ویسٹ کے اوپر بات کرتے ہیں، کیونکہ ہمیں پتہ ہے یہ پاور ہے اور اس پاور سے ہی ہم بہت چیزیں چینج کر سکتے ہیں. نارملی اچھا میں جو پرسنلی ایک بات کہوں گی، آپ دبئی جاتے ہیں، ہم لوگ گئے، ہم دبئی میں کیوں پان کی پچکاری نہیں مارتے؟ وہاں کا قانون سخت ہے. ہم کراچی میں ہر دیوار کے اوپر جو دیوار صاف بھی تھی وہاں پر آپ کو 2-4-6 نشان پڑ جائیں گے. میری پرسنلی یہ رائے ہے کہ اس پہ بھی پابندی لگا دیں. یعنی آپ جو بندہ اس طرح کا، یہ بھی ایک قانون ہونا چاہیے کہ جو بندہ یہ حرکت کرتا ہوا دیکھے تو اس پہ آپ، جس طرح ای چلان کا بڑا کانسیپٹ آیا ہوا، ای چلان جو اسٹارٹ ہو گئے، ایک میں تو کہتی ہوں یہاں بھی نا ایک چلان والا کانسیپٹ آیا، جو بندہ یہ حرکت کرتا ہوا دیکھے اس پہ آپ چلان کریں. بالکل ٹھیک. کیونکہ جب آپ لوگ صحیح کی طرف جاتے ہیں نا تو تھوڑی سی سختی آپ بچوں کو سمجھاتے ہیں نا، تو اس میں بھی بچوں کو تھوڑی سی، یہ تو نہیں کہ محبت پہ ماں ڈانٹتی بھی ہے، تو یہی ہماری عوام کا حال ہے کہ ہم جب تک تھوڑی سی سختی نہیں برتیں گے کوئی نہیں سدھرے گا. تو تھوڑا سا ہونا چاہیے، اس کے اوپر بھی ایک ایکشن ہونا چاہیے. میں ایک ریکویسٹ بھی کر سکتی ہوں کہ آپ پان اور پچکاری اور گٹکا، جس طرح ہم نے بڑے اس پر اقدامات لیے ہیں کہ آپ بیچ نہیں سکتے کھلے عام، اس پہ بڑی پابندیاں ہیں، جرمانہ ایک ہے. اسی طریقے سے جو بھی آپ کو گٹکا، پان، پچکاری مارتا ہوا، اسپیشلی جو دیواریں گندی کرتا ہوا مل جائے تو اس کے اوپر بھی ایک چلان ہو. جب اس کے اوپر 1 دفعہ پیسے دے گا، 2 بار پیسے دے گا، تیسری بار وہ بھی کہے گا یار کہ میرے پاس اتنا، میں یا تو چھپ کے کھائے گا یا سمجھے گا. جیسے ہم لوگ نارملی گاڑی سے جا رہے ہوتے تو ہم باہر کچرے کی تھیلی یا پانی کی بوٹل بھی پھینکتے ہوئے کتراتے ہیں کہ نہیں یار کوئی دیکھے گا کیا سوچے گا کہ گاڑی اتنی بڑی ہے اس میں سے یہ کیسے جاہل معذرت کے ساتھ کیسے لوگ بیٹھے ہوئے، ان ایجوکیٹ لوگ بیٹھے ہوئے جن کو اتنی تہذیب نہیں ہے کہ پانی کی بوٹلز گاڑی سے پھینک رہے ہیں. تو یہ چھوٹی چھوٹی باتیں جو ہیں ان پہ ہم ایکشن لینا اسٹارٹ کریں گے تو چینجنگ آئے گی انشاءاللہ. بالکل چینجنگ آئے گی. صحیح مس رائبیا ॾाढा सुठा पॉइंट हाईलाइट कया. ऑब्वियसली आउं सम्झां थो इहे अव्हां जी क्यू लिस्ट में हूंदा, इहे कम अव्हां जी पाइपलाइन में हूंदा, बल्कि इहे एग्ज़ीक्यूशन जे फेज़ में हूंदा. पर अव्हीं छा सम्झो था त असां ख़ासि तौर ते फीमेल्स खे, घर जे जेके हाउस वाइफ्स हुजनि थियूं, उन्हनि खे ट्रेन करण जे लाइ, मोटिवेट करण जे लाइ त बाबा कचिरे खे रिसाइकल करियो, उनखे प्रॉपर तरीक़े सां तव्हां डंप करियो, किथे बि रखो, ऐं प्रॉपरली उन जो अख़राज जो हिकिड़ो सिस्टम नज़्म ज़ब्त आणियो. इन बाबति के सेशन्स ऐं ट्रेनिंग्स जे हवाले सां सोचियो आहे कि अमल जारी आहिनि तव्हांजा? जी जी बिल्कुलु. जेके असां इवन पंहिंजी ऑफिसर्स जी बि असां ट्रेनिंग कराए चुका आहियूं, उनजूं बल्कि कंटिन्यूसली थींदियूं रहंदियूं आहिनि. ऐं इन खां अलावा जीअं मैडम ज़िक्र कयो त
जीअं जेको आफुल ऑपरेशन जेको हूंदो आहे उहो असांजे लाइ ख़ासि तौर ते कराची जी तनाज़ुर में वॾो चैलेंज हूंदो आहे. उहो चैलेंज हिन जे करे थी वेंदो आहे जो जेके से मां बल्कि 2 साल पहिरियों बि PTV ते मूंखे मदू कयो त उते बि मां इहे रिकमेंडेशन्स ॾिनियूं त जेके हर UC या टाउन लेवल ते सेक्रीफिशियल पॉइंट्स ठाहिया वञनि. थींदो इहो आहे जो सेक्रीफिशियल पॉइंट्स न ठाहिण जे करे पोइ घर घिटी सेक्रीफाइसिस थी रही हूंदियूं जेको फिर पोइ असांजे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज थी वेंदो आहे. अलहमदुलिल्लाह लास्ट ईयर ऐं प्लस इन में हिकिड़ो ॿियो चैलेंज साइमल्टेनियसली हली रहियो हूंदो आहे जो कुझु अनासिर जेके या जेके स्टीयरिंग ऑफ ऑफल्स उनखे में एंगेज थींदा आहिनि ऐं उहे बि हिकिड़ी गंदगी करे रहिया हूंदा आहिनि. त लास्ट ईयर असां अलहमदुलिल्लाह इन काफ़ी हद ताईं असां पंहिंजे माइक्रो मैनेजमेंट कईसीं, माइक्रो प्लानिंग थी ऐं असां चाहे उहे डिविज़नल्स या ज़िलई इदारनि सां असां क्लोज़ कोऑर्डिनेशन प्लस असां TMC KMC सां क्लोज़ कोऑर्डिनेशन सां अलहमदुलिल्लाह ऐं मेयर साहब जी सरबराही ऐं मिनिस्टर लोकल गवर्नमेंट साहब जी सरबराही में असां काफ़ी हिकिड़ो सक्सेसफुल ऑपरेशन कंडक्ट कयोसीं जेको ऐं इन में जेके अनासिर तक़रीबन उन पीरियड में असां जेको 144 इम्पोज़ करायोसीं उन ते 200 FIR लॉन्च थियूं ऐं 500 जेके इलीगल एक्टिविटी में एंगेज आहे उहे अरेस्ट थिया कल्प्रिट्स. ऐं मैडम सही ॻाल्हि कई त जेको फाइन्स जो जेको मैकेनिज़म आहे उहो बिल्कुलु हिकिड़ो त अवेयरनेस ॾिजे, मोटिवेट कजे. प्लस फाइन जे हवाले सां मां ज़िक्र कंदो हलां त एक्चुअली जेको 2013 जो जेको लोकल गवर्नमेंट एक्ट हो उन में फाइन थ्रू टिकटिंग ओमिट थी वई. पोइ हाणे 2 साल पहिरियों जेके थ्रू अमेंडमेंट उहो रेस्टोर थी आहे. रेस्टोर थियण खां पोइ हिन वक़्तु जेके KMC जा जेके इंस्पेक्टर अपॉइंटेड इंस्पेक्टर्स आहिनि उन्हनि खे इख्तियारात अहिड़े क़िस्म जी वायोलेशन्स ते जेके एक्शन्स वठी सघनि था ऑर्गेनाइजेशन. असां हाणे गवर्नमेंट खे रुजू कयो आहे त जीअं त असांजो इदारो बि अलॉन्ग विथ KMCs इन टास्क खे मेनली हैंडल करे रहियो आहे त असांजे ऑफिसर्स खे बि इहे इख्तियार ॾिना वञनि ताकी जेके हिकिड़ा रिकरिंग ऑफेंडर्स आहिनि उन्हनि ते असां एक्शन वठी सघूं ऐं हिकिड़े पंहिंजे सोसाइटी खे हिकिड़ी ओवरऑल क्लीन ऐं ग्रीन सोसाइटी असां बनाए सघूं. बिल्कुलु ठीकु. अच्छा साईं, कंप्लेंट्स जे लाइ तव्हां वटि के नंबर्स आहिनि, के प्लेटफॉर्म्स आहिनि, के कॉल सेंटर्स आहिनि? मिसाल के तौर को भी मानव कंप्लेन करना चाहता है कि भाई हमारे जो गली मोहल्ले है उसके बाहर इतना कचरा जमा हुआ है, वो उठता ही नहीं है, महीनों नहीं उठता, हफ्तों नहीं उठता, तो इस तरह की कंप्लेंट्स के लिए कोई प्लेटफॉर्म है? नहीं जी, मैंने जिस तरह पहिरियों ज़िक्र कयो त पोयनि 6 सालनि खां असांजी मोबाइल ऐप लॉन्च आहे. अच्छा. असां 1128 नंबर जेको असांजो कंप्लेंट नंबर असांजो लॉन्च थियल आहे. 6 महीना पहिरियों यूफोन जी कोलैबोरेशन सां असां डेडिकेटेड कॉल सेंटर इस्टेब्लिश कयो आहे विथ 25 डेडिकेटेड लाइन्स. तव्हां इवन 24 आवर्स में इवन राति जो तव्हां 3 बजे 4 बजे कंहिं बि टाइम तव्हां कॉल कंदव त तव्हांजी जेका असां उहा कंप्लेंट रजिस्टर थींदी, जेका असां इंश्योर कंदा आहियूं त ऑन वेरी सेम डे. कंपनीज़ जे लाइ इहो लाज़िम आहे त विदिन 8 आवर्स हुनखे रिज़ॉल्व करे. इन केस जेकॾहिं हू डिले कंदी त हुन ते पेनल्टी सजेस्टेड आहे. तो असां सम्झूं था त पब्लिक जो जेको फीडबैक आहे उहो असांखे वधीक बहितर कंदो ऐं अलहमदिल्ला बहितर करे बि रहियो आहे. ऐं काफ़ी हद ताईं असांखे हाणे मां ज़िक्र कंदो हलां त रिसेंटली बल्कि हम न्यूज़ बि मूंखे ज़ूम ते हुननि ऑन बोर्ड वरितो जंहिंमें ख़ासि तौर ते ज़िक्र थी रहियो ब्यूरो ऑफ स्टैटिक्स जी रिपोर्ट्स. जेका ब्यूरो ऑफ स्टैटिक्स जी रिपोर्ट हिन वक़्तु चई रही आहे
त जेके इंडिकेटर्स आहिनि या उहे अलहमदिल्ला जेके सिंध जा इंडिकेटर विथ रेस्पेक्ट टू क्लीननेस ऐं वेस्ट कलेक्शन डिस्पोजल उहे उन में पूरे पाकिस्तान में टॉप ते नज़र अचनि था. सो काफ़ी हेल्दी साइंस आहिनि ऐं अलहमदिल्ला जेके काफ़ी मां हाणे तव्हांखे ज़िक्र कंदो आहियां त जेके 2 ॾींहं पहिरियों जेके ॾाढा मूंखे हेल्थ हिकिड़ा एनकरेजिंग कमेंट्स मिलिया. हिकिड़े रिटायर आर्मी ऑफिसर एयरफोर्स ऑफिसर हो, उन कमेंट्स ॾिना त बल्कि मां तव्हांखे उहो ॿुधाइण जो पसंदि कंदुसि त मुंहिंजी ज़िंदगी में हैदराबाद में एतिरी क्लीन एंड माहौल मूंखे न मिलियो जेको हिन वक़्तु मिली रहियो आहे ऐं जो मां ज़िक्र बि कंदो आहियां. त अलहमदिल्ला हिन में हिकु इदारे सां गॾु गॾु अलहमदिल्ला मां इहो सम्झंदुसि त सोसाइटी बि अवेयर थी रही आहे, सोसाइटी बि जेका असां अलाइन थी रही आहे ऐं असांखे सपोर्ट करे रही आहे. सो आई होप के इंशाअल्लाह ताला तव्हांखे वक़्त सां गॾु गॾु वधीक गुड न्यूज़ मिलंदियूं इंशाअल्लाह. नाज़रीन, जॾहिं चवंदा आहिनि त पाण मुआशिरे खे चेंज करणु चाहियूं त पंहिंजो पाण खे चेंज करिणो पवंदो आहे. ऐं आउं सम्झां थो हुकूमती इदारा एसि ताईं पॉज़िटिव कमु मथां सरअंजाम ओतिरी कंसिस्टेंसीअ सां ओतिरी परसेंटेज सां न ॾेई सघनि जेतिरो असां अवाम ऐं मुआशिरे जे माण्हुनि जे सहकार सां ॾेई सघनि था. बहरहाल पाण वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात. वेलकम बैक नाज़रीन. हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं. अवी ॾिसो पिया वीकेंड विद आवाज़ टीवीअ जी ख़ूबसूरत स्क्रीन ते. असां वटि ॾाढा सुठा महिमान मौजूद आहिनि. राबिया साहिबा, सबसे पहले तो हमने बात की आपके प्रोफेशन पे ही और उसके बाद थोड़ा सा सिंध सोलर बेसमेंट, लेकिन थोड़ी देर पहले क्योंकि बात चल रही थी बच्चों की और पेरेंट्स की, इनके दरमियान एक तो रिलेशन है, दूसरा ये कि हम ट्रेनिंग्स किस तरह देते हैं, तीसरा ये है कि हम कितना उनको कामों में आदी रखते हैं, इंगेज रखते हैं. जैसे सर ने भी कहा, तारिक साहब ने, कि भाई हम अपनी बच्चियों को तो कुकिंग भी सिखा रहे होते हैं, घर के बकाया काम भी सिखा रहे होते हैं, लेकिन जो लड़के हैं उनको हम चाहते हैं कि भाई आप पढ़ो बस, इसके अलावा आपका कोई काम नहीं है. हालांकि उनको भी थोड़ा सा इस एक्सरसाइज में डालना चाहिए. आपका ख्याल क्या है और आपकी क्या प्रैक्टिस रहती है, प्लीज़? अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल वही बात कि हम बच्चियों को जब काम सिखाते हैं ना, तो हम बच्चियों को क्या काम सिखाते हैं, कह के तो तुम लोगों ने पराए घर भी जाना है. हाँ. यही होता है माँ बाप का, माँ का जो काम करने का कॉन्सेप्ट होता है ना, वो यही होता है कि कुछ कर लो, अगले घर में जाओगी, लोग क्या कहेंगे, माँ ने कुछ नहीं सिखाया. अगले लोग क्या कहेंगे कि माँ ने कुछ नहीं सिखाया. हम वहाँ पर भी बात करते हैं अगले लोगों की, ठीक है. इसी तरीके से जब हम, देखिए, मैंने या आपने ये कानून नहीं बनाया, हमने बचपन से ही देखा है कि लड़कों को कहा था कि नहीं. नॉर्मली मेरे घर में क्या होता है, जब संडे वाले दिन हमारे घर में खातून नहीं आती काम करने वाली, तो मैं क्या करती हूँ, जब वॉश होता है तो मुझे वाइपर नहीं मारना आता, तो मैं अपने हस्बैंड से कहती हूँ कि उमर आप वाइपर जो है मारे. तो मेरा बेटा देखता, मैंने 1-2 दफ़ा बाई से भी कहा, मैंने कहा आप भी वाइपर करें, तो वो कहने का मम्मा मुझे नहीं आता. मैंने कहा सीखो, क्यों नहीं आता. मैं अब उसको किस तरीके से सिखाती हूँ कि अब आप बाहर पढ़ने जाओगे, वहाँ पर कुकिंग आपको खुद करनी पड़ेगी. तो वहाँ हम लोग कॉन्सेप्ट ही वो लाते हैं, बच्चों को काम सिखाते हैं कि अगले घर जाना है, बेटों को कहते हैं कि उन्होंने सारी ज़िंदगी काम करना है. यही कॉन्सेप्ट होता है. तो ये घर की ही तरबियत होती है, घर के ही हालात होते हैं. वो जो बात मैंने पहले भी कही है, जो सर भी कह रहे हैं, आप भी कह रहे हैं, हम डिफरेंट प्रोग्राम्स में भी सुनते हैं कि जो पहली तरबियत होती है ना, वो घर की होती है. एग्जैक्टली. आप घर से ही सीखते हैं, आप घर से ही आगे बढ़ते हैं. आपके घर में क्या माहौल है, आप वही देख के आगे बढ़ते हैं. हमारे घर के अंदर ही चीज़ें सिखाई जाती हैं, रमज़ानों के अंदर हो या कोई इवेंट हो, कोई कि ख़वातीन काम कर रही होती हैं, मर्द जो होते हैं वो बाहर के काम देखेंगे, ठीक है. अब यही जो मर्द हजरात हैं, जब ये बाहर पाकिस्तान से बाहर आउट ऑफ कंट्री जाते हैं कमाने के लिए, तो सारे काम कर रहे होते हैं, ठीक है. देखिए, पढ़ेगी तो काम किए जाएंगे. हाँ. तो घर में ही इस तरीके से एक वो जैसे नॉर्मली घरों की रूटीन होती है, सैटरडे संडे या फ्राइडे का जो ऑफ होता है, उसमें मर्द इंगेज हों, अपनी वाइफ्स के साथ काम करें. देखिए, बच्चा जो होता है ना, वो बच्ची जो होती है ना, वो अपनी वालिदा को देखती है, और बेटा जो होता है अपने वालिद को देख रहे होते हैं, ठीक है. जब एक वालिद, एक फादर जो है अपनी वाइफ के साथ इज्जत से पेश आएंगे, उसके साथ काम में हाथ बटाएंगे, तो बच्चे को भी पता होगा
ٹھیک ہے, بچہ بھی وہی چیزوں کو فالو کرے گا. تو گھر کی تربیت آپ یہ کہ صرف ماں بیٹھ کے سکھا دے, ایسا ممکن نہیں ہے. والد کا بہت کردار ہے اس کے اندر, ٹھیک ہے. والد کا کیا کردار ہے, جب آپ والد صاحب کا آف ہو یا والد صاحب جب گھر پہ موجود ہوں فادر آپ کے, تو وہ اپنی وائف کے ساتھ کام میں ہاتھ بٹائیں. صرف ایسا ہمارے میں کیا ہوتا ہے کہ خواتین مرد کیا ہوتے ہیں کہ خواتین کے ساتھ صرف کچن میں مصروف ہو جائیں گے, کچن میں تھوڑا بہت, اور ہم لوگ ایڈورٹائزمنٹ میں بھی یہی دکھاتے ہیں, ٹھیک ہے, برتن خاتون کو ہی دکھاتے ہیں واش کرتے ہیں, یہی کانسیپٹ ہے ہمارا. اب کیا ہونا چاہیے کہ مردوں کو کچن سے زیادہ جو دوسرے کام ہے نا اس میں بھی انگیجمنٹ ہونی چاہیے مردوں کی. ڈسٹنگ ہوگی آپ کی دوسری چیزیں ہو گئیں, کہ لوگوں کو پتہ ہو, کہ بچے کو بھی پتہ ہو کہ میں نے صرف کچن میں جا کے یہ نہیں, میں نے اگر مگ ہے واش کر کے رکھ دوں, ٹھیک ہے, میرے فادر رکھتے ہیں, میرے گھر میں اور کوئی مرد ہے تو وہ رکھتے ہیں تو میں بھی رکھوں. دیکھیں بولنے سے تو ساری چیزیں آ جاتی ہیں. آپ ایک چیز کو بار بار میں اپنے بیٹے کو یا کوئی بھی ماں اپنے بچے کو بولے گی سیکھے گا, پر جو دیکھ کے سیکھا جاتا ہے نا وہ زیادہ ڈفرینٹ ہوتا ہے, وہ بالکل الگ ہوتا ہے, اس کا کانسیپٹ الگ ہوتا ہے. وہ آپ اس کو بتاتے نہیں ہیں, جیسے ہم روٹی کھانا سکھاتے نہیں ہیں, بچہ خود بخود سیکھتا ہے نا ماں باپ کو دیکھ کے. اردو بولنا, سندھی بولنا, پنجابی بولنا ہم نے سکھایا نہیں ہے, یہ ہماری زبان تھی, ہم بولتے ہیں تو بچے اس چیز کو دیکھ رہے ہیں. اسی طریقے سے جو خواتین ہوتی ہیں یا جو مرد حضرات ہوتے ہیں ان کی پریکٹس گھر سے ہی ہوتی ہے. بچوں کو آپ گھر سے ہی سکھاتے ہیں اپنی تمام چیزوں کو. مرد حضرات کو چاہیے خواتین کے ساتھ, خواتین کو بھی چاہیے کہ نارملی اپنے بچوں کو اٹھائیں, ان کے ساتھ کام کریں, ان کام کی بات کریں. صرف باہر سے سودا لانا بیٹے کا کام نہیں ہے یا لڑکی کا کام نہیں ہے. اچھا, ایک جو بہت زیادہ میں نے انڈرسٹینڈنگ دیکھی ہے, جو نارملی ہمارے, میں بات کروں گی تھوڑا سا, کہ اگر ایک داماد اگر بیٹی کے ساتھ کام کر رہا ہے تو وہ بہت اچھا داماد ہے, ٹھیک ہے. اور اگر ایک بیٹا اپنی بیوی کے ساتھ کام کر رہا ہے تو ہم بڑے اچھے الفاظات میں اس کو یاد کرتے ہیں, ٹھیک ہے. تو یہ جو ہمارے بڑے بزرگ ہیں نا, یہ ان کو بھی چاہیے, کیونکہ دیکھیں ان سے جو سیکھا ہے نا ہم نے, میری جو جنریشن تھی, ہم نے ٹی وی یوٹیوب چینلوں سے نہیں سیکھا, ہم نے انہی بزرگ لوگوں سے سیکھا. یہ اگر بزرگ لوگ بھی اپنے بچوں کو یا اپنے بیٹوں کو, اپنے پوتوں کو اپنی انگیج کریں گے نا ان چیزوں میں, تو بڑی مزیدار چیز سامنے آئے گی آپ کے سامنے. بالکل ٹھیک ہے, بالکل ٹھیک ہے. साईं तारिक साहिब थोरो पाण अव्हांजी पंहिंजी लाइफ ते थोरो ॻाल्हाईंदासीं. अव्हां डिफरेंट रिस्पॉन्सिबिलिटीज़ ते रहिया, डिफरेंट पोस्ट ते रहिया ऐं डिफरेंट ज़िलनि में रहिया, डिफरेंट ज़िम्मेदारियुनि में रहिया. अहिड़ी कहिड़ी पोस्ट हुई जिते अव्हां सम्झो त हिते वॾा चैलेंजिस आहिनि, हिते वॾो प्रेशर आहे, ऐं अहिड़ी कहिड़ी पोस्ट हुई जिते तव्हां उन पोस्ट खे, ज़िम्मेदारीअ खे, कम खे एंजॉय कयो? जी एक्चुअली जेकॾहिं तव्हां प्रिपेयर्ड आहियो ऐं जेकॾहिं तव्हां जेका त तव्हां हर चैलेंज खे तव्हां फेस करे सघो. जी जी. सो अलहमदिल्ला मूंखे मुंहिंजी मां जेका बि मूंखे असाइनमेंट मिलंदी आहे, अलहमदिल्ला मां मुंहिंजी हमेशह कोशिशि रही आहे त मां उन बारे में उन जी जेकी पॉलिसी छा आहे, गाइडलाइन छा आहे, उनखे मां अंडरस्टैंड कंदो आहियां. उन अंडरस्टैंड तव्हां फस्ट ऑफ ऑल तव्हांखे नेचर ऑफ जॉब सम्झणी पवंदी, ऐं पोइ नेचर ऑफ जॉब जॾहिं तव्हां अंडरस्टैंड करे था वठो त पोइ तव्हांखे एग्ज़ीक्यूशन तव्हांजे लाइ आसानु थी वेंदी. ऐं हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कंदा आहिनि त नॉलेज इज़ नॉट पावर, एग्ज़ीक्यूशन ऑफ नॉलेज इज़ पावर. सो पर सिर्फ़ु तव्हां पॉलिसी गाइडलाइन सां सिर्फ़ु तव्हांखे अपडेट हुजण ई काफ़ी न आहे. यू हैव टू वर्क आउट एन स्ट्रेटेजी टू एग्ज़ीक्यूट इट. जेका कामयाबी जेका इहा वन मैन शो न आहे. मां becoming an MD on 1st January 2025 मां इहो ई पूरे मुंहिंजो जेको मां इहो ई सम्झो त जेसि ताईं की ईच एंड एवरी वन मुंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन में, इवन कंपनीज़ जेके वेरियस टीयर्स में खे जेसि ताईं की अंडरस्टैंडिंग न हूंदी त आई वोंट बी एबल टू बिकम सक्सेसफुल. दैट्स वाई मां स्टिल अञा बि कंटिन्यूअसली कैपेसिटी बिल्डिंग ते जेको मुंहिंजा जेके ऑफिसर्स आहिनि उन ते मां कमु कंदो रहंदो आहियां. या हर लेवल ते एवरीवेयर देयर शुड बी त जेका सक्सेस जेका हूंदी आहे उहा तव्हांखे टीम वर्क सां ई मिलंदी आहे. ऐं इहो ई सबबु आहे त अलहमदिल्ला इवन ख़ैर डिफरेंट पोज़ीशन तव्हां ज़िक्र कयो त कहिड़ियुनि पोज़ीशन्स ते इम्पॉर्टेंट जेके तव्हां चैलेंजिस या अलहमदिल्ला मां जॾहिं ख़ैरपुर जेको बिगेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ सिंध प्रोविंस आहे उते मां
for 4 years I served as an additional deputy commissioner one. ज़बरदस्त ऐं उते मूंखे जेका सा बल्कि फोकल पर्सन नॉमिनेट कयो वियो 2014 में हिकु इंटरनेशनल जम्बूरी मुनक़िद कई वई जंहिंमें मूंखे फोकल पर्सन नॉमिनेट कयो वियो ऐं अलहमदिल्ला उहो इवेंट जेको आउट क्लास ऐं सक्सेसफुल रहियो. वाह इन खां अलावा 2010 में मां पोस्टेड हुउसि एज अ असिस्टेंट कमिश्नर या उन टाइम में उनखे डिप्टी डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स जो नॉमन कल्चर हूंदो हो. त उन में पोज़ीशन्स में तव्हांखे यादि हूंदो त 2010 में हिकु सुपर फ्लड आयो. हा सुपर फ्लड आयो. उन में अलहमदिल्ला असांखे टास्क ॾिनो वियो. डिफरेंट एरियाज़ एलोकेट थिया. एरियाज़ एलोकेट असां पहिरियों एविकेशन ते असां फोकस करायोसीं. पोइ मैक्सिमम असां एविकेशन कराईसीं. पर जॾहिं सुपर फ्लड आयो काफ़ी जेके विलेजिस आहे उन्हनि खे इहा अंडरस्टैंडिंग न हुई त इन वॉल्यूम जो को फ्लड ईंदो. ड्यूरिंग दैट स्पेल अलहमदिल्ला असां जेका हिकिड़ी रेस्क्यू रिलीफ जी असां प्रोएक्टिव स्ट्रेटजी अडॉप्ट कईसीं. ऐं अलहमदिल्ला मूंखे यादि आहे त मां उहा जेका पूरी नाइट हुई मां उहा पूरी रिवर बेट ते मां गुज़ारी. ऐं प्लस जेको नेवी जी मां डिप्लॉयमेंट कराई. ऐं अलहमदिल्ला जेके वनरेबल कम्यूनिटीज़ हुयूं उन्हनि खे असां रेस्क्यू कयोसीं. त तव्हांखे जॾहिं तव्हां अकॉम्प्लिश कंदा आहियो ऐं सोसाइटी जी लाइ सुठा कम कंदा आहियो त तव्हांखे इन हिकिड़ी नबी करीम जी हिकिड़ी तमामु सुठी हिकिड़ी हदीस आहे त जेकॾहिं त इफ यू हैव गॉट टू लो वास टू ईट गिव वन टू अनदर टू नोरिश योर सोल. त असल में तव्हां जंहिं बि जॉब तव्हां पंहिंजे हथ में खई आहे तव्हां डेडिकेटली ऐं तव्हां उनखे फुलफिल कंदो त यू विल गेट अ इनर सेटिस्फिकेशन एज वेल apart from the acknowledgement that society or department will be extending to you. बिल्कुलु ठीकु साईं. अच्छा साईं, बीइंग अ गवर्नमेंट ऑफिशियल अभी छा सम्झो था त असांजी आवाम जी तरफ़ां मुआशरे जी तरफ़ां तनक़ीद बि थिए थी, कॾहिं कॾहिं वरी पॉज़िटिव कॉमेंट्स बि अचनि था. कराचीअ में जीअं मुख़्तलिफ़ पॉज़िटिव प्रोजेक्ट थियनि था. स्कूटीज़ जो प्रोजेक्ट आयो आहे, ग्रीन बसिस जो प्रोजेक्ट आयो आहे, रोड ठहनि पिया, लाइट्स अचनि पियूं, मेंटेनेंस जो कमु थिए पियो, ॾाढो सुठो थिए पियो. अमी गवर्नमेंट ऑफिशियल्स ते तनक़ीद खे कीअं ॾिसंदा आहियो? छा पॉज़िटिव वठंदा आहियो, छा उनखे नेगेटिव वठंदा आहियो, छा उनखे चैलेंज सम्झी करे अव्हां पंहिंजी कम में अञा तेज़ी आणींदा आहियो? मां मजमूई तौर ते चवां थो प्लीज़. न बिल्कुलु मां सम्झंदुसि त एक्चुअली तव्हां जेतिरो खे कम्यूनिटी खे, सोसाइटीज़ खे या एक्सपर्ट्स खे जेतिरो तव्हां क्लोज़ रखंदव न ओतिरो तव्हां उहो इदारो जेको आहे उहो ग्रो कंदो. मां इहो सम्झां थो त हर इदारे में हिकिड़ो त कंप्लेंट मैनेजमेंट सिस्टम हुजे, हर इदारे में रिसर्च डेवलपमेंट विंग हुजे, हर इदारे में जेका हुजे फैसिलिटेशन सेंटर हुजे. काफ़ी इदारनि इन स्ट्रेटजी खे अडॉप्ट कयो आहे ऐं कंदा पिया वञनि. ऐं जेतिरो तव्हां इन स्ट्रेटजी खे हाणे मां तव्हांखे ज़िक्र कयां त हिते क्लाइमेट एक्शन सेंटर आहे हिकिड़ो. उन्हनि असां सां अप्रोच कयो, असां उन्हनि खे वेलकम कयोसीं, उन्हनि खे असां पूरी ओवरसाइट ॾिनीसीं विथ रेस्पेक्ट टू द वर्क दैट वी आर डूइंग. त अलहमदिल्ला जॾहिं उन्हनि पूरे असांजे सिस्टम्स खे ॾिठो ऐं असांजी उन्हनि वर्क खे ॾिठो त अलहमदिल्ला हाणे हू असां सां अलाइन थी विया आहिनि. बल्कि मां तव्हांखे ज़िक्र कयां त हुननि असांजे ड्यू टू क्रिएशन ऑफ कॉन्फिडेंस हो बल्कि एनवायरमेंट वीक सेलिब्रेट करे रहिया आहिनि, जेको आई थिंक इन द बिगिनिंग ऑफ फरवरी थींदो.
सो बिल्कुलु तव्हांखे जेतिरो तव्हां जीअं हिकिड़ो चयो वेंदो आहे त एक्सेप्ट कॉम्प्लीमेंट एंड क्रिटिसिज्म because flower in order to grow needs both sun and rain. So जेतिरो फीडबैक तव्हांजे लाइ हेल्पफुल हुजे थो ऐं जेके एकेडमिया या प्लस तव्हांखे जेका एक्सपर्ट्स ओपिनियन ऐं जे हवाले सां जेतिरी तव्हां ओपननेस रखंदव ओतिरो ई तव्हां सक्सेसफुल थींदो. ॾाढी सुठी ॻाल्हि कई. अवां नानी पाणी ते वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी. स्टे ट्यून, स्टे विद अस. वेलकम बैक नाज़रीन. हिकिड़ी नई शाही खां पोइ अवां जी खिदमत में हाजिर आहियूं. मिस्टर आबिया, आपसे एक बात पूछना चाहूँगा. वो बात ये है कि हम अपनी कंपनीज़ के जिस रिस्पॉन्सिबिलिटी पे होते हैं, जिस जॉब पे हम होते हैं, उसके लिए तो बड़ा ईगरली हम कॉन्शियस होते हैं कि यार ये काम भी करना है, ये काम भी करना है, ये काम भी करना है, और डेडलाइन को मीट करना है भाई हमने. लेकिन आप मुझे ये बताइए, घर के काम ख़ास तौर पे मिसाल के तौर, कभी प्लान बन रहा है, चले मामा आज ना इधर चलेंगे, हम खाने पीने के लिए चलेंगे, या हस्बैंड कहते हैं कि भाई यार राबिया आज तो हमें कुछ डिफरेंट करना चाहिए. आप इन चीज़ों को प्रोमोट करती हैं कि चलो यार हम मिजाजन थोड़ा बेहतर हो जाएंगे, फ्रेश हो जाएंगे, काम हो जाएगा, बच्चे खुश हो जाएंगे. किस तरह की तबीयत है? अच्छा इम्तियाज़, पहली बात तो ये कि बच्चे या हस्बैंड क्यों बोलेंगे, हमें खुद जो एक वर्किंग लेडी होती है ना, वर्किंग वुमेन मैं बात करूँ उसकी, वो लेडी को पता होता है कि उसको परफेक्ट दिखना भी है, परफेक्ट बात भी करनी है, उसका घर भी परफेक्ट होना चाहिए, उसका हस्बैंड भी परफेक्ट दिखे, उसके बच्चे भी परफेक्ट दिखें. क्या बात, ठीक है, क्या बात. वो सिर्फ ऑफिस को मैनेज नहीं कर रही, वो अपना घर भी मैनेज कर रही है, अपना ऑफिस भी मैनेज कर रही है. नॉर्मली अगर ऑल ओवर पूरे दुनिया में भी अगर आप टाइमिंग उठाएं ना, तो ख़वातीन एक मखसूस है जो टाइमिंग पे ऑफिस जाती हैं. ये कभी भी आप इनकी जब देखें कि कभी भी टाइम, इनका टाइम बड़ा परफेक्ट होता है, ये अपना टाइम बड़ा अच्छे तरीके से मैनेज करती हैं. तो खातून एक सुबह 5:30 पे उठ के अपना घर भी मैनेज करती है, ऑफिस भी जाती है. और नॉर्मली मैं दूसरी ख़वातीन के साथ साथ अपनी भी बात कर लूँ तो मेरे कभी हस्बैंड या बच्चे ने नहीं कहा कि आज हम यहाँ जाएंगे वहाँ जाएंगे. माशाल्लाह मेरी शादी को हो चुके इस वक्त जो है 18 साल हो चुके हैं माशाल्लाह. मैं हमेशा बता होता है, मुझे पता है कि मेरा सैटरडे का प्लान क्या है, हम सुबह लंच ब्रेकफास्ट करेंगे, ब्रेकफास्ट के बाद हम अपने ये काम कर लेंगे, उसके बाद हम लोग यहाँ जाएंगे, उसके बाद हम यहाँ करेंगे. मैं ही प्लानिंग करती हूँ. और नॉर्मली मेरे साथ जो बहुत सारी ख़वातीन हैं जो मैंने देखा, जो वुमेन लेडी हैं, उनका भी यही होता है, वो प्लान करके चलते हैं. हमारा कभी भी ऐसा नहीं होता है कि हमें कोई कहे तो हम प्लान करें. हम लोग को ऐसा भी नहीं है. ख़वातीन जो होती हैं ना, वो बहुत ही एक्टिव रहती हैं, ठीक है. वो ऐसा नहीं होता कि वो ऑफिस के काम से घर पे आई हैं तो वो आके, जैसे माजरत मर्द हजरात क्या होते हैं, आते हैं और आके चाय का कप लेते हैं और या तो न्यूज़ लगा के बैठ जाते हैं, या फिर वो हम इसका अपनी जो है चीज़ों को गपशप जो होती है लड़कों के साथ, या लड़कों की बात करूँ तो वो बाहर जाके चाय के किसी उस पर. ख़वातीन जो होती हैं वो घर पे आके भी 100 काम कर रही होती हैं. वो ऑफिस आने के बाद कपड़े चेंज होते हैं उनके, उन्होंने किचन भी देखना है, उन्होंने अगर घर में कोई काम करने वाली खातून है उनसे भी बात करनी है, अपने घर को भी मैनेज करना है. तो ये जो चीज़ें होती हैं ना, ये हम एक्टिव बहुत ज़्यादा होती हैं. और मैं ये समझती हूँ कि हमें कोई कहता नहीं है, हमें खुद जो होती है चीज़ें करनी होती है मैनेज. हमने घर भी देखना है, हमने शादी भी देखनी है, हमने फंक्शन भी देखने, हमने इवेंट भी अटेंड करने हैं, हमने अपने बेटे को भी ये चीज़ों को लेके चलना है, अपने हस्बैंड के साथ भी टाइम स्पेंड करना है. मैं ये समझती हूँ कि ज़्यादातर एक्टिव जो होती है ना, मर्द हजरात से ज़्यादा. देखिए मैं मर्द और ख़वातीन का वो नहीं कर रही हूँ, मर्द हमेशा से हमारे इस्लाम में भी है कि, बट ये है कि ख़वातीन ज़्यादा एक्टिव होती हैं. अच्छा. मुझे ये लगता है. वो मैं पर्सनली बात करूँ, मैं अगर मैं ऑफिस से थकी हुई आ रही, 9 बजे भी घर पे आ रही हूँ ना, अगर मुझे पता है कि आज घर में चलो भाई आज मूड अच्छा है, घर ऑफिस ऐसे आई हूँ, मूड अच्छा है या मूड ख़राब है, चले मूड ख़राब है, तो मैं आके थोड़ा सा बैठती हूँ, मैं कहती हूँ मैं अपना मूड क्यों ख़राब करूँ. तो मैं कहती हूँ कि चलो हम लोग कहीं बाहर चलते हैं. उससे क्या होता है, मूड भी अच्छा होता है, मुझे पता होता है स्ट्रेस जो मेरे काम का एक बर्डन मेरे दिमाग पे होता है वो भी. और मैं ये समझती हूँ कि आप जितनी आराम से तहम्मुल से बैठ के अपने सोच समझ के लेते हैं और आपको बर्डन लगता है चीज़ों को, आप जब फैसलों को देख के करते हैं ना कि आस पास चीज़ों को आराम और सुकून से नहीं रहा, जल्दी जल्दी चीज़ों को. अच्छा मैं फैसले जो होती है मैं आराम से तहम्मुल से नहीं करती हूँ. अच्छा आप नहीं, मेरा ये होता है कि नहीं अब आपने फैसला करना है, आपको करना है तो ही करना है फैसले. अच्छा. और मुझे पर्सनली देखिए, मैं किसी की राय के ऊपर, मैं पर्सनली जो फैसला होता है ना वो बहुत जल्दी में लेती हूँ. मैं कभी भी आराम और तहम्मुल से, लोग कहते हैं कि नहीं बहुत आराम से तहम्मुल से लेना चाहिए, नहीं, मैं कहती हूँ नहीं,
وہ کہتے ہیں نا کہ گرم لوہے پہ آپ چوٹ مارتے تو وہ اسی وقت مزہ آتا ہے, اس کے بعد لوہا ٹھنڈا ہو گیا تو چوٹ مارنے کا کیا مزہ آتا ہے. تو یہ تمام سلسلہ. اچھا تو اگر جلدی ڈیسیژن, بہت سے زیادہ ڈیسیژن آپ نے لیے ہوں گے زندگی, کوئی ایسا ڈیسیژن جس کو لینے کے بعد آپ کو فیل ہوا ہو کہ یار میں نے یہ ڈیسیژن بہت جلدی لے لیا, تھوڑا سوچ سمجھ کے فیصلہ کرنا چاہیے تھا کہ یار ہاں یہ چینجنگ آنی چاہیے, زندگی میں کوئی چیز ایڈ کرنی چاہیے, زندگی میں یہ چیز اسکپ کرنی چاہیے؟ دیکھیں کسی کی بھی ڈیسیجن چاہے بہت سوچ کے لیں یا جلد بازی میں لیں, فیصلہ جب ہو جاتا نا تو وہ ایسا نہیں ہے کہ وہ درست ہی ہو. کبھی کبھی ایسی جگہوں پہ بھی ہم نے دیکھا, ہم ایک بات کرتے ہیں سمپل سی گھر سے گھریلو ایک بات کرتے ہیں, ایک بچے کی انگیجمنٹ کرتے ہیں ہم لوگ, اس انگیجمنٹ کو ہم 4-5 سال رکھتے ہیں, ٹھیک ہے, شادی کرتے ہیں. ہم نے ایسی جگہ بھی دیکھی کہ آفٹر 3 منتھس کے بعد ہی اس بچی کا ڈائیورس ہو جاتا ہے. تو ماں باپ نے فیصلہ ایسا تو نہیں تھا کہ جلدی میں لیا تھا, بہت چھان بین بھی ہوئی, سوچ بچار بھی ہوئی. دیکھیں فیصلے کا اس پہ نہیں جا سکتے کہ فیصلہ جلدی میں لیا یا سوچ کے لیا. فیصلہ اگر اس نے اچھا ہوگا پازیٹیو, میرے بہت سارے ایسے فیصلے جو آپ نے سوال کیا ایسے بھی ہوئے کہ مجھے لگا کہ یہ فیصلہ اگر میں سوچ سمجھ کے, میں نے یہ نہیں سوچا کہ سوچ سمجھ کے لیتی, میں نے یہ کہا کہ یہ ہو گیا اب اس کو بہتر کیسے کرنا ہے. میں کبھی نیگیٹو میں نہیں گئی, اور میں میری یہ رائے ہے کہ جو لوگ کام کرتے چاہے وہ مرد حضرات ہوں یا خواتین ہوں, وہ نیگیٹو کی طرف نہیں جاتے. اب ایک فیصلہ ہو گیا, وہ غلط ہو چکا ہے, اس فیصلے کو ہم نے اب صحیح کیسے کرنا ہے. میں جس طرح ایک کمپنی کی نیچی کمپنی کی چیف آپریٹنگ آفیسر بھی رہ چکی ہوں, تو میں اگر ایک بڑی پوسٹ پہ بیٹھ کے یہ سوچوں او مائی گاڈ میرا فیصلہ غلط ہو گیا, اب میں پچھتا رہی ہوں بیٹھ کے, تو میرے جو نیچے 500-600 لوگ کام کر رہے ہیں ان کی کیا حالت ہوگی. جب میرا فیصلہ ہی میں اپنے آپ فیصلے کو غلط کہہ دوں, ہو گیا, آپ اس کا سوری ٹو سے اس کا ڈھنڈورا پیٹنے کے بجائے اس کو یہ دیکھیں کہ کیسے صحیح کر سکتے ہیں. بالکل صحیح. آپ پازیٹیو چیزیں اس میں تھنکنگ کرنا شروع کرتے ہیں, ساری چیزیں کرنا شروع کرتے ہیں, پازیٹیو ہونا شروع ہوتی ہے. جیسے میں مثال دیتی ہوں کہ ہماری کمپنی میں کچھ چیزیں ایسی ہوئیں جو نیگیٹیوٹی کی طرف گئی, ہم نے اس کو کیا کیا, ہم نے پازیٹیو کیسے لائے اس کو, ہم نے ڈفرینٹ ایکٹیویٹیز کروا دی, ہم نے سائیکلنگ کروا دی, ہم نے یہ ایونٹ کروایا, ہم نے وہ کروایا, کہ ہماری جو چیزیں خراب ہوئی ہیں میرے امپلائز کو یہ نہ لگے کہ یار میں تو فری ہو گیا ہوں, میرے پاس تو اب کام نہیں رہا, یہ چیز پریشان کر رہی ہے مجھے, یا یہ فیصلہ اس طرح ہم نے اس کو دوسری طرف موٹیویٹ کرنا شروع کر دیا, ڈائیورٹ کر دیا, ہمیں دوسری طرف موٹیویٹ کر دیا کہ چلو یہ چیز نہیں ہوئی, آج یہ نہیں ہوا, کل وہ ہو جائے گا, کوئی ایسا ایشو نہیں ہے. بالکل یہ چیزیں بہترین, بہت اچھا. سائیں طارق صاحب, اویں چھا سمجھو تھا اوہاں جی طبیعت کیئں आहे, اوہاں انٹروورٹ आहियो एक्सट्रोवर्ट आहियो, مطلب ماण्हुनि सां मिलण जुलण ॻाल्हि ॿोल करण, ऐं ख़ासम ख़ासि जॾहिं तव्हां रिस्पॉन्सिबिलिटीज़ ते हुजो था, अहिड़नि अहम उहिदनि ते हुजो था, माण्हू अव्हां सां मिलणु अचनि था कमकार जे सिलसिले में, ऐं कुझु वरी वेल विशर्स अचनि था, कीअं कहिड़ी तबियत आहे, छा सुञातो आहे पंहिंजो पाण खे? बिल्कुलु, त हिकिड़ो इन ते यादि अचे थो त जेको पीपल्स आर लोनली बिकॉज़ दे बिल्ड्स वार्स इंस्टेड ऑफ ब्रिजिस. त आई थिंक कि जेको तव्हां जेतिरी तव्हांजी नेटवर्किंग हूंदी, जेतिरी तव्हांजी कनेक्टिविटी हूंदी, जेतिरो तव्हांजो ॾाढो सुठो हिकिड़ो शेर यादि थो अचे, ऐसा रहा करो कि करें लोग आरज़ू, ऐसी चलन चलो कि ज़माना मिसाल दे. अरे वाह वाह, क्या बात है, क्या बात. त तव्हां जी शख़्सियत मूंखे यादि थो अचे, नईं बुख़ारी हिकिड़ो ॾाढो सुठो पंहिंजे शो में चयो त जब आप अपने आप को लाइकेबल बनाएंगे तो या आप लाइक किए जाएंगे. बिल्कुल ऐसे. तो ये ऐसे कि आपको अपने आप पे आप वो एक बड़ा अच्छा कहा जाता है कि हर इंसान अच्छा दोस्त तलाश करता है मगर खुद अच्छा होने की ज़हमत नहीं करता. तो इसी तरह से कि जो है आपका वेलकमिंग एटीट्यूड हो हर किसी के साथ आप, और आप जो है वो आप उस इदारे के लिए भी यूज़फुल बनेंगे, सोसाइटी के लिए विथ योर पॉजिटिव एटीट्यूड. कहते हैं यू कैन नॉट लीड अ सक्सेसफुल लाइफ विथ एन नेगेटिव एटीट्यूड. तो ये पॉजिटिव एटीट्यूड ही है, ये पॉजिटिविटी टुवर्ड्स एवरीथिंग, towards works, towards colleague, towards subordinates, towards society. बिल्कुल. लिखण पढ़ण सां, गज़ल सां, मौसीक़ी सां, शाइरीअ सां केतिरो लॻाव आहे? बिल्कुल चयो वेंदो आहे रीडिंग एनलिस्ट द माइंड कन्वर्सेशन पॉलिसीज. तो रीडिंग तो मैं कहता हूँ कि ये
پڑھنا جو ہے وہ تو آپ کو ہمارا اسلام بھی کہتا ہے کہ فرام کریڈل ٹو گریو علم حاصل کرو. ایک میں بڑا اچھا ایک ویلاگ دیکھ رہا تھا, اس میں یہ کہ یہودیوں سے پوچھا گیا جوس سے کہ آپ کی سکسیس کے راز کیا ہیں, تو کہا گیا کہ وہ 3 راز ہیں. ہم ایک آپس میں بھائی چارہ رکھتے ہیں, دوسرا ہم علم کی جستجو میں رہتے ہیں, تیسرا ہم جو ہے وہ بزنس کرتے ہیں. سر اور جوز نے کہا کہ پتہ ہے یہ ہم نے کس سے سیکھے, یہ ہم نے آپ کے پیغمبر سے سیکھی سر صلی اللہ علیہ وسلم سے. تو دیکھیں کہ ایکچولی ایک بڑا اچھا کہا جاتا ہے, ایک بڑا آدمی بننے کے لیے بڑے آدمی کو آئیڈیل بنانا ضروری ہے. ایگزیکٹلی. تو اپنے آپ میں آپ جتنی آپ جو ہے ہیومن ریسورس ڈیولپمنٹ پہ آپ کام کریں گے, جتنا کہا جاتا ہے اچھے کتاب اچھے انسان پیدا کرتے, تو ہمیں انسپائر کرنا چاہیے اپنے لوگوں کو کہ یہ جو سفر ہے وہ پڑھتے رہیں. بڑا زبردست ایک یاد آ رہا ہے کہ دنیا ان کی جستجو میں رہتی ہے جو علم کی جستجو میں رہتے ہیں. تو اٹس آل ڈپینڈ اپان یو. جتنا آپ اپنے آپ کو انرچ کریں گے, جتنا آپ جس بھی فیلڈ میں جس کو آپ کو پیشن ہے, تو اتنا زیادہ یو ول بیکم یوزفل فار یور سیلف ایز ویل ایز فار سوسائٹی. گریٹ زبردست. اچھا مس رابعہ, آپ مجھے بتائیے کہ آپ کیا سمجھتے ہیں, آپ کے وہ کون سے ایریاز آف ایکسپرٹیز ہیں, وہ کون سے ایریاز ہیں جن کو آپ اپریشیٹ کرنا چاہیں گی کہ یار ہاں رابعہ یہ ایریاز تو آپ کے بہت اچھے ہیں, اور کچھ ایریاز جو آپ سمجھتی ہوں کہ یار اس کو نا تھوڑا امپروو کرنے کی اور ری اسٹڈی کرنے کی ضرورت ہے, پلیز. اچھا, میری جو سب سے بڑی میں اپنی خاصیت خود کہتے ہیں وہ میاں مٹھو والی تعریف ہو جائے گی. نہیں دیکھیں, میں ہر بندے کو پتا ہوتا ہے کہ ہمارا کیا. ہاں پلیز. میرا یہ ہے کہ میں نے کبھی ہار نہیں مانی. اوکے. کبھی بھی ایسا وقت نہیں آیا. اچھا. ہم جب چلتے نا ہم 10 بار گرتے ہیں. ہاں. آپ کسی بھی پوزیشن پہ پہنچنے کے لیے میرا میسج بھی یہی ہے کہ کبھی بھی ناکامیاں سب دیکھتے ہیں, بڑے سے بڑا آدمی بھی ناکامی دیکھ کے آیا بنتا ہے. ٹھیک ہے, جب آپ کوئی بھی چیز اسٹارٹ کرتے ہیں نا تو پہلے آپ کو ناکامی کا ہی فیس اس کو جو ہوتا ہے فیس کرنا پڑ رہا ہوتا ہے. پہلا فیس ہی آپ کا وہ جو ہوتا ہے, آپ گرتے ہیں اٹھتے ہیں, آپ گرتے ہیں. جو بچپن ہوتا ہے بچہ پیدا ہوتا ہے چلنا سیکھتا ہے, ایسا تو نہیں سیدھا چلتا ہے, گرتا ہے نا. اسی طریقے سے ہماری لائف کا بھی یہی ایک پارٹ ہوتا ہے. جب ہم آگے جیسے جاتے ہیں ہم گرتے ہیں, ہم اٹھتے ہیں, ہم گرتے ہیں. کچھ لوگوں کا کیا ہوتا ہے کہ وہ جب گرتے نا 1 بار 2 بار 3 بار تو وہ کہتے ہیں کہ بس یہاں پہ وہ اس پہ ختم ہو جاتے ہیں. میرا یہ ماننا ہے الحمدللہ اور میری فیملی کے سپورٹ کا بھی, میں کبھی بھی ناکامی چاہے کتنی بار بھی آئے لائف میں کبھی ہار نہیں مانتی. اچھا واہ. ایز اے فیمیل بھی میں خواتین کے بارے میں بات کرتی ہوں کہ خواتین بہت کم خواتین ہوں گی جو ہار مانتی ہیں. کوئی بھی خواتین جو ہوتی ہے نا خاتون وہ ہار نہیں مانتی. اچھا واہ. وہ ایک کوشش کے پیچھے لگی رہتے ہیں. ہم ایک امید کے پیچھے لگے رہتے ہیں. میرا اپنا جو ہے پرسنلی وہ یہی ہے کہ میں نے کبھی ہارنا نہیں سیکھا. میری چاہے کہ جتنی بھی ناکامیاں آئیں, جتنی بھی نیگیٹیوٹی آئے, بات بھی کوئی آ جائے, میں اس بڑھتی گئی ہوں آگے. الحمدللہ آج اسی چیزوں کو دیکھتے ہوئے میں دیکھتی ہوں کہ آج میں اس مقام پہ ہوں. جب میں پلٹ کر دیکھتی ہوں تو جو لوگ بات کر رہے ہوتے تھے وہ آج بہت پیچھے رہ چکے ہیں. آج وہی لوگ جو ہیں بہت تعریف بھی کرتے ہیں. ماشاءاللہ. تو یہ, اور جہاں تک بات آپ نے کہی کہ برائی کیا, ہر انسان میں برائی ہوتی ہے, کوئی فرشتہ نہیں ہے کہ جس میں کوئی برائی نہ ہو. اب آپ بہترین یہ ہوتا ہے کہ میرا اپنا یہ ہے کہ اگر ہم سے کوئی غلطی ہو بھی جائے تو ہم اس کی معافی مانگ لیں اور کوشش کریں کہ وہ کام نہ کریں. میرے اندر ایک چیز یہ ہے کہ میں تھوڑا سا نا چیزوں کو میں ایک دم مطلب محسوس وہ کہتے ہیں نا جلد بازی جو ہوتا ہے, آپ جیسے میں نے پہلے کہا جلد میں کام کرتی ہوں. اگر مجھے کسی چیز کی بات بری لگے گی نا تو میں فوراً ریئیکٹ کر دیتی ہوں. اچھا. میں ریئیکٹ کر دیتی ہوں. اگر مجھے جیسے آپ ہے, آپ کی کوئی بات سمجھ میں نہیں آئے گی تو میں فوراً اس کو کہتی ہوں یار یہ مجھے آپ کی بات سمجھ میں نہیں آ رہی. تو ریئیکشن جو ہوتا ہے نا وہ ایگریسو بیہیویئر میں چلا جاتا ہے. اچھا. تو وہ میرا پہلے بہت زیادہ تھا. اکثر کا اس سے ہوتا مجھے کوئی چیز پسند نہیں آ رہی تو میں اس جگہ سے اٹھ گئی. اچھا. ٹھیک ہے, یا میں وہاں سے اٹھ کے چلی گئی. پر آہستہ آہستہ جب آپ ایک بڑی پوزیشن پہ جاتے ہیں تو آپ, اب میں نے ریسنٹلی ایک واقعہ ہوا, واقعہ تو نہیں بتا سکتی, اس میں تھا کہ کچھ جو لوگ تھے وہ انہوں نے گالی گلوچ بہت زیادہ بد تہذیبی بد کلامی بھی کی. تو میری جو پوزیشن تھی یا جو جس پوزیشن پہ میں بیٹھی ہوئی تھی مجھے نہیں لگا کہ میں ان سے اسی ٹون میں بات کروں یا اسی,
मैं बड़े आराम और तहम्मुल से उनकी सुनी, उनकी गालियाँ भी दे रहे थे, बहुत नेगेटिविटी भी थी, गालियाँ सुनने के बाद मैडम हमने आपको इतना कुछ कह दिया, आपने एक लफ्ज़ नहीं निकाला। मैंने कहा मेरा और आपका यही फ़र्क तो है, एग्जैक्टली, जब भी तो आप उस पोजीशन में बैठे हुए, मैं इस पोजीशन में बैठी हूँ। तो ये है कि मैं रिएक्ट कर लेती हूँ जल्दी, और जो मैं समझती हूँ जो अच्छी चीज़ नहीं है, मुझे उस पर वो आराम और तहम्मुल से फैसला देख लेना चाहिए, सुन लेना चाहिए। और सेकंड चीज़ कि जो मेरी सबसे अच्छी मैं समझती हूँ कि मैंने कभी हार नहीं मानी, और अल्हम्दुलिल्लाह इन फ्यूचर भी मैं कभी हार नहीं मानने वाली इंशाल्लाह। यहाँ पे 2 पॉइंट्स आते हैं, एक पॉइंट मैं आपसे पूछूंगा, एक पॉइंट मैं सर से पूछूंगा। आपसे पॉइंट मेरा ये है कि जब कोई भी बंदा काम स्टार्ट करता है, एक वक्त ऐसा आता है जहाँ हमें लगता है सारे दरवाजे बंद हो चुके हैं, बंदा डिप्रेस हो जाता है, बंदा एहसास कमतरी में चले जाता है, मायूसी आ जाती है, नाउमीदी छा जाती है। इस तरह का वाकया भी कभी हुआ आपकी ज़िंदगी में? अगर हुआ है तो आपका अमल क्या था? अच्छा, मुझे पहले तो एज मुस्लिम में बात करूँ कि क्यों ऐसा होगा। अल्लाह ताला जब आपसे खुद कह रहा है कि आप एक दर बंद होते तो मैं 100 दर खोलता हूँ, 100 दरवाजे खोल रहा हूँ, तो बहुत बड़े माजरत के साथ वो लोग, बहुत मैं कहती हूँ कि लोग जो हैं वो उस चीज़ को अंडरस्टैंड नहीं कर पाए। ठीक है। अच्छा, मैं देखें ऐसा अल्हम्दुलिल्लाह ऐसा वक्त तो नहीं आया, पर बहुत सारे पर्सनल प्रोफेशनल चीज़ें होती हैं, उसमें क्या होता है कि मेरा होता है कि अल्लाह ताला की तरफ रुजू मेरा ज़्यादा हो जाता है। वाह वाह वाह। जहाँ मैं 5 वक्त की नमाज़ अदा कर रही हूँ, ठीक है, इनमें से वो भी हो जाती है, मैं गलत बयानी नहीं करूँगी, पर वहाँ पर ये होता है कि मैं तहज्जुद भी पढ़ना स्टार्ट कर देती हूँ। ठीक है, अल्लाह ताला की तरफ ज़्यादा रुजू करती हूँ कि अल्लाह मियाँ मेरे साथ हो रहा है, पता नहीं अल्लाह मियाँ, पता नहीं इसमें क्या होगा, सब्र कर लेती हूँ मैं वहाँ पर। क्या बात ठीक है, क्या मैंने ये चीज़ देखी कि जब मैंने लोगों से तवक्कुआत रखेंगे ना, आप हारेंगे। हाँ। और बंदे से तवक्को नहीं रखनी आपने। हाँ। अल्लाह ताला की तरफ से आप तवक्को रखेंगे, आपको वो मिलेगा जिसका आप सोच भी नहीं सकते। जैसे मैं अपनी छोटी सी मिसाल दूं कि मेरी थी मैं कि इस पोजीशन से इस पोजीशन पे जाऊंगी। ठीक है, मैं ऑपरेशन मैनेजर से मैं जाऊंगी जीएम की पोजीशन, मुझे बड़ा शौक था कि मैं जीएम की पोजीशन पे जाऊंगी। अल्हम्दुलिल्लाह मैंने किसी इंसान से तवक्को नहीं रखी, मैं जीएम नहीं गई, मैं डायरेक्टर नहीं गई, मैं सीधी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर गई। तो ये मेरी अल्लाह ताला की तरफ से थी, और ये मेरी अपनी मेहनत थी। मतलब मैंने किसी बंदे से, तो मैं यही कहती हूँ कि जो लोग कहते हैं ना कि हम नाकाम हो गए, नाकाम नहीं हुए, उसके पीछे भी देखें, आपको आज में आपको 2-4 साल बाद पता चलेगा कि इसके पीछे भी कोई ना कोई वजह थी। बिल्कुल बिल्कुल। तो ये इस तरीके से नहीं हुआ। नहीं, जबरदस्त, बहुत अच्छी अप्रोच है, और मैं अप्रिशिएट करूंगा कि आपकी ये थिंकिंग और हर बंदे की इस तरह की होनी चाहिए। साईं, अवां खां हिकिड़ो वेरी शॉर्ट सवाल पुछणु चाहींदुसि, प्रोग्राम इख्तिताम पज़ीर कंदासीं। त इलाही सारियूं इम्पोर्टेंट पोस्ट ते रहण ऐं उन में ईंदड़ मसइलनि खे, प्रॉब्लम्स खे, इश्यूज़ खे रिस्पॉन्स करण ऐं रिएक्ट करण, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। अव्हां जी नेचर छा आहे? जी बिल्कुलु, उहो हिकिड़ो ॾाढो सुठो चवंदा आहिनि त जेको सो put a grain of sugar into whatever you say and listen to what the people say with a grain of salt. वाह। So तव्हांखे बिल्कुलु जेको आहे सो तहमुल ऐं प्लस तव्हांखे मैन ऑफ कैरेक्टर्स likes to hear of their faults, the other class do not. Sir, तव्हांखे पंहिंजो एटीट्यूड सही रखिणो आहे, तव्हांखे पंहिंजो कंडक्ट सही रखिणो आहे। सो पॉजिटिव एटीट्यूड सां, बिल्कुलु सही। साईं तारिक साहिब, अव्हां जी वॾी महिरबानी, क़ीमती वक़्त मां कुझु पल ॾिना, ऐं यकीनन अॼु ॾाढी सुठी ॻाल्हि ॿोल थी अव्हां सां सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जे हवाले सां, ऐं इंडीड अव्हां ॾाढो ज़बरदस्त कमु करियो पिया, ऐं उमेद थो करियां त इनशाला इहे कम जारी सारी रहंदा। असां डिजिटाइज़ेशन सां सिंध खे ऐं सिंध जे समूरनि शहरनि खे ईअं ई तरक्कीअ में आणींदासीं। राबिया, आपका बहुत शुक्रिया, आप बहुत अच्छा काम करी हैं, और ऑफ द रिकॉर्ड जब बात हो रही थी, माशाल्लाह अल्लाह पाक आपको उस काम में बरकत दे और कामयाब करे जिस काम का आपने नीयत कर लिया है, आपने इरादा कर लिया है। सो इंशाल्लाह दोबारा भी आपसे मुलाकातें जारी सारी रहेंगी। इस वक्त हमारा प्रोग्राम वक्त जो है वो पूरा होने को आता है। सर अगेन थैंक यू, मिस राबिया अगेन थैंक यू। नाज़रीन, आऊं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम अव्हां जे लाइ तमामु घणो काराइतो साबित थियो हूंदो। उहे शयूं जेके अव्हां जे नज़रुनि खां ओझल आहिनि, अव्हां जे कननि खां परे आहिनि, अव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं कोन आहिनि, अव्हांखे अवेयरनेस कोन आहे। तारिक साहिब असां सां गॾु हुया, उन्हनि ॾाढे ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजे
इन डिपार्टमेंट जे कम खे एक्सप्लेन कयो ऐं ॾाढी ख़ुशी थी त पॉज़िटिव जेस्चर सां, पॉज़िटिव कमनि सां, पॉज़िटिव सोच सां ऐं इम्प्रूवमेंट सां इन्हनि जो डिपार्टमेंट अॻिते तरक़ी करे पियो। ऐं मिस राबिया बे ज़िंदगीअ बाबति ॾाढा अहम ख़यालात जिन इज़हार कयो, ॾाढा सुठा पॉइंट हाईलाइट कया। इंशाल्लाह पाण हिक ॿिए खां जीअं सिखंदा रहिया आहियूं अॻिते बि ईअं ई सिखंदा रहंदासीं, इन उमेद सां त जिते बि हूंदो हमेशह ख़ुशि हूंदो, पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के बाद।